हर सना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिहिल क़दीम वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूक फ़ीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फ़ी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा। अम्मा बाद इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, गले में डाल दो पट्टा मुहम्मद की गुलामी का सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। गुलामानी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जान देने से नहीं डरते, ये सर कट जाए या रह जाए लेकिन परवाह नहीं करते। या मोहम्मद मुस्तफ़ा कुर्बान तेरे नाम पर, पाक सच्चा है दीन तेरा हूँ फिदा इस्लाम पर। बहुत शीरीं नो लजीजो पाक तेरा नाम है, जो अदब से नाम ले वो लायके इनाम है। दर्दमंदों से न पूछ, दर्दमंदों से न पूछ कहाँ बैठ गए, आका तेरी महफिल में गनीमत है जहाँ बैठ गए। निहायत वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ व मुकर्रम अजीज़ों दोस्तों, प्यारा बुजुर्गों ऐं भाइरों, अल्लाह तबारक व तआला जा लखें एहसान, उन मालिक करीम रब जा किरोड़ा करम जय पाक रब करीम रब अवां असांखे पंहिंजे घर यानी जामिया मस्जिद ताज शहर मोरो में 27 रबियुल रमज़ानुल मुबारक जी रात पंहिंजे बैत में विहारे क़ुरान करीम जे ॿुधण ऐं ॿुधाइण जो हिकु सुनहरी मौक़ो नसीब फरमाए। अरसे दराज खां वठी दिल में हिकिड़ी ख्वाहिश तमा रहंदी हुई त हिन फ़क़ीर जो को जलसो जामिया मस्जिद ताज में हुजणु खपे। सा उहा घड़ी साम्हूं अची वई आहे।
हिन इदारे जा मोहतमिम खिदमत कंदड़ मुझा नाले शरीफ हज़रत क़िबला साईं मौलाना मुफ्ती गुल मोहम्मद साहब मेमन ऐं गुल मोहम्मद जै जाए ते गॾु थिया तो यकीनन ज़मीन में भी जुम्बश पैदा थी। अजीज दोस्तों, प्यारा बुजुर्गों ऐं भाइरो, ही मस्जिद सां गॾु इदारो मदरसो मुझे पाक मदीने वारे घोट के इस्लाम जो हिकिड़ो बागीचो चुरपुर मूंखे कोन वणंदी आहे। साईं नौजवान आहे, तव्हांजी चुरपुर सही हो, जॾहिं थोरो वॾो थींदो पोइ चुरपुर तव्हांजी न सहंदो। तवजो सां वेहो। अर्ज़ पे कयमि त इदारो मदरसो इहो मुंहिंजे पाक नबी जे दीन जी हिकिड़ी फैक्ट्री आहे, बाग आहे। ऐं इन बाग में जेके बूटा लॻाइबा आहिनि उनखे पाणी ॾिबो आहे, पाणी जो इंतज़ाम, गुड जो इंतज़ाम, पोइ इहे बाग जा बूटा तयारु थींदा आहिनि जंहिंजो सायो माण्हू हासिलु कंदो आहे, कंहिं बूटे मां ख़ुशबू हासिलु कंदो आहे। अवां साम्हूं ॾिठो उन बाग जे बूटनि मज़ा साईं जा साहिबज़ादा जेके क़ुरान और हदीस जी रोशनी में रमज़ानुल मुबारक ऐं आमिना जे लाल जे शान मुतल्लिक़ अवां जा ॾो ख़िताब फरमाए रहिया। दिल ख़ुश थी थिए। अल्लाह अहले सुन्नत जे उलमा खे कसीर बनाए, वधाए, आबाद बनाए, इल्म में अमल में मजीद बरकत अता फरमाए। अजीज दोस्तों, प्यारा बुजुर्गों ऐं भाइरो, अवां असां अल्लाह जे घर में गॾु चाहियूं, अल्लाह जे बैत में गॾु चाहियूं, करीम रब जी दरबार में आया हूं। यकीन रख त अॼु मुंहिंजो रब मूं ते राज़ी आहे। जे नाराज़ हुजे त पंहिंजे घर में छो छॾे अदा। रात सॼी रात जेकॾहिं को पंहिंजे घर में रहाए, सॼी रात जेकॾहिं को माण्हू घर में रहाए त इहो मेज़बान महिमान खां ख़ुशि आहे, तॾहिं त रहाए पोइ। ऐं अॼोकी रात कहिड़ी आहे? त चओ रमज़ान मुबारक जो महीनो जेको आहे न, महीनो इहो महीनो भी बरकतनि वारो, रहमतनि वारो, निजात वारो, छुटकारे वारो। इन जा पहिरियां 10 ॾिहाड़ा रहमत, ॿिया 10 ॾिहाड़ा मग़फ़िरत ऐं टियां 10 ॾिहाड़ा ऐलान थींदो आहे को छुटकारे वठण वारो। अचो छुटकारो ॾियारो, निजात ॾियारो। जे बदकार आ त बदी मां निजात ॾियाए, गुनाहनि में फाथल आ त उतां छॾाया आहे, जे जहन्नमी आ त जन्नती बणाया आहे। ख़ताकार आ, गुनाहगार आ, तुंहिंजा गुनाह एतिरा आहिनि जो तुंहिंजे जिस्म ते वार थोरा आहिनि, तुंहिंजा गुनाह घणा आहिनि। रब फरमायो पोइ बि मुंहिंजी रहमत खां घणा न आहिनि। इहा आवाज़ सुभान अल्लाह जो तव्हांजा मोरे मां ई न निकितो। 3 कलाक तकरीर आहे, 3 कलाक साईं वारनि खां 3 मिलिया, पर मां 4 यार जो शौक़ीन आहियां। छो त मोरो आहे, कंहिं ते न थोरो आहे। हिसाब न आहे। जेतिरी देर ख़ुदा मूंखे ताक़त ॾिनी मां ॻाल्हाईंदुसि। साईं चौसेरी ताईं जलसो हलंदो, मां भी तसल्ली सां वेही रहियुसि मोली रायब सां गॾु। अज़ीज़ दोस्तों, अर्ज़ पे कयूं उन करीम रब जो ऐलान आहे, बाना ओ मुंहिंजा बाना, जेकॾहिं तो गुनाह कया आहिनि, ख़ताऊं कयूं थी, एतिरा गुनाह कया अथई जेके तुंहिंजे जिस्म जे वारनि खां घणा अथई, पोइ बि मूं रब जी रहमत खां घणा न आहे। पर जेकॾहिं तो गुनाह एतिरा कया जो ज़मीन जे अंदरि जेके मूं वण लॻाया आहिनि, वण पैदा कया अथऊं, उन्हनि वणनि में जेके पता आहिनि
जेकॾहिं हिकु हिकु पते खे शुमार कर, मां तोखां पुछां थो अदा हिकिड़े वण जा पता ॻणे सघंदे? न ॻणंदे न। पोइ ज़मीन ते घणा वण हूंदा? ज़मीन जे अंदर जेके वण आहिनि उन्हनि जे पतनि खे शुमार कर, जे तुंहिंजा गुनाह उन सॼी ज़मीन जे वणनि जे पतनि खां वधीक आहिनि। रब फरमायो त मुंहिंजी रहमत खां वधीक न आहे। महबूब तूं चवें न महबूब। अॼु मुंहिंजो मौज़ू कुझु और बि हुयो, पर साईं जन जा नौजवान आलिम सगोरे जा तकरीर जा लफ़्ज़ जेके हुया, महबूब महबूब ऐं महबूब आहे मोहब्बत। अल्लाह ताला फरमाया या अय्युहन नबी, ऐ ख़बर ॾियण वारा, इन्ना अरसलनाका, बेशक असां तोखे मोकिलियो आहे शाहिदा। शाहिद जे लफ़्ज़ जी माना आहे महबूब, शाहिद जे लफ़्ज़ जी माना आहे हाज़िर, शाहिद जे लफ़्ज़ जी माना आहे गवाह। ॾाढे त चोसो महबूब। अल्लाह जॾहिं बणायुसि न, बणायुसि कंहिं? ॾाढा चओ कंहिं बणायुसि? मालिक बणायुसि। कहिड़े अल्लाह बणायुसि? छड़ो तो चवी अल्लाह अल्लाह। कहिड़े अल्लाह? अल्लाह जो क़ुरान खां पुछ त कहिड़े अल्लाह? अल्लाह फरमाए थो अच मूं क़ुरान जे वेझो अच त मां ॿुधायां क़ुरान अल्लाह जो तारुफ़ छा आहे, अल्लाह छा आहे, अल्लाह कहिड़ी शइ आहे, अल्लाह जो मक़ाम छा आहे, अल्लाह जो शान छा आहे, अल्लाह आहे छा। क़ुरान तो चवे हली आहे, वेझो आहे, मां ॿुधायां आहे, पर क़ुरान तो चवे वरी आहे जेकॾहिं पुछंदे क़ुरान रब त इहो आहे, मदीने वारो साईं छा आहे? क़ुरान चए थो अच तारुफ़ अल्लाह जो करायां, तारीफ़ मुस्तफ़ा जी ॿुधायां। महबूब हाणे महबूब खे बणाए महबूब करे मोकिलियो। महबूब जॾहिं ठाहीं, कंहिं ठाहियो? ॻाल्हायो, कंहिं ठाहियोसि? अल्लाह। तोखे कंहिं ठाहियो? अल्लाह ठाहियो न। ऐब बि ॾिनई, ऐब बि मुल्ले में ऐब आहे, मौलवी में ऐब आहे, मूं में ऐब आहे, तो में ऐब आहे, तुंहिंजे वात मां बदबू। ॿ ॾींहं छड़ो ॾंदड़ न हण, हाँ कन्ननि में कन, ज़ुबान मां ॻाल्हाई त वात मां थुको निकिरम। जॾहिं आमिना जो ला ज़ुबान अहिड़ी बणाई मां, आमिना जा लाल, तुंहिंजी ज़ुबान खे मां अल्लाह पंहिंजी ज़ुबान थो सॾां, तुंहिंजी ज़ुबान लिसानुल्लाह, ऐं तुंहिंजो चेहरो अल्लाह जा हथ, तुंहिंजा हथ न। अल्लाह फरमाए मां बेमिसाल आहियां, हथनि खां पाक आहियां, अखियुनि खां पाक आहियां, ज़ुबान खां पाक आहियां, पेरनि खां पाक आहियां, कदमनि खां पाक आहियां। पाक रब हर शइ खां पाक आहे। मुंहिंजा रब करीम जॾहिं पाक आहे त पोइ छो थो चवीं मुंहिंजा महबूब तुंहिंजा हथ यदुल्लाह, तुंहिंजो चेहरो वजहुल्लाह, तुंहिंजी ज़ुबान लिसानुल्लाह। अल्लाह फरमाए थो जीअं मां पाक आहियां तीअं मुंहिंजो महबूब पाक आहे, बेमिसाल आहे। मां दुनिया खे इन जे लाइ मुस्तफ़ा जे हथनि जो मिसाल पंहिंजे तरफ़ ॾिनो आहे, महबूब जे चेहरे जो मिसाल पंहिंजे तरफ़ ॾिनो आहे, महबूब जे अखियुनि जो मिसाल पंहिंजे तरफ़ ॾिनो आहे, त दुनिया जे मुल्ले खे ख़बर पइजी वञे जेको मिसाल बेमिसाल पंहिंजे तरफ़ थो ॾे, उन जो मिसाल बंदे खे ॾियण जो को हक़ ई न आहे। तूं छा थो चवें मुंहिंजो मिसिल छा आहे? तवजो, अल्लाह फरमाए त महबूब खे बणायो। हाणे मां तव्हां खां पुछां थो, अल्लाह ताला जेकॾहिं ताक़त ॾे, ख़ुदा जेकॾहिं कुवत ॾे, ख़ुदा जेकॾहिं पैसो ॾे, हज़रत क़िबला साईं मौलाना गुल मोहम्मद साहब मेमण खे, अॼु मेमणनि जो ॿियो जलसो आहे, मटियारी जे भरिसां मेमणनि वटि 3 कलाक वाइज़ करे आयो आहियां। अॼु बि मेमण चओ सुभान अल्लाह। तवजो, अल्लाह तो महबूब खे बणायो। महबूब मोहब्बत मां वरतल आहे। अल्लाह ताला जॾहिं ताक़त मुताबिक़ गवर्नर चाहींदो पंहिंजी ताक़त मुताबिक़, पर सदर जेको घर ठाहींदो
ठाहींदो उनमें का कमी छॾींदो का कमी छॾींदो ॻाल्हाए न छो त सदर आहे छा को ताक़त अथसि मोहतरमा जो सॼो पैसो ज़रदारी वटि असां त सदाई फाथल असीं त सदाई फाथल पहिरियों आयो मुशर्रफ तो दियो जर छिकेस हेॾे तवज्जो जी ज़रूरत आहे हाणे मां तोखां पुछां थो ज़रदारी खे ताक़त आहे पैसे में हर शइ में सदर आहे मोहतरमा जो पैसो आहे हर माल आहे पंहिंजो पैसो आहे हाणे इहो जेको बंगलो ठाहींदो जाइ ठाराईंदो कमी छॾींदो अल्लाह फरमाए ज़रदारी खे का ताक़त न आहे जेका मूंखे आहे मां जॾहिं पंहिंजो महबूब ठाहियो न पोइ मुला कीअं थो चवईं इल्म न होसि इल्म न ॾिनईंसि अच्छा या कमी न थी या कमी न थी या अल्लाह तो वटि इल्म कोन हुयो जो मुस्तफा खे न ॾिनई अल्लाह फरमाए थो इहो भुल अल्लाह मां पंहिंजे महबूब खे उहो इल्म ॾेई छॾियो आहे जेको सवाल कंदो वञे मुस्तफा खां जवाब वठंदो पर मुंहिंजो महबूब अल्लाह ताला फरमाए त मां पंहिंजो महबूब अहिड़ो ठाहियो जो का कमी न छॾीमांसि कमी ईअं न छॾीमांसि अहिड़ो महबूब ठाहियोमि जीअं ठाहे मोकिलियोमांसि सिद्दीक़ अकबर जी नज़र पियसि चए थो सोना मुझो माल तुझो आ मुझो घर तुझो आ मुझी जान तुझी आ मुझो तन तुझो आ मुझो मन तुझो आ सिद्दीक जो माल तो मुस्तफा ते कुर्बान आ पर कुर्बान वना महबूब फरमाए था अबू बकर सिद्दीक उमर जो माल खर्च कंदो आ उमर जो समझी फारूक आजम रजी अल्लाह तआला अन्हु जो समझी उस्मान जो माल खर्च कंदो आया उस्मान गनी जो समझी अली जो माल खर्च कंदो आया हैदर करार जो समझी ए सिद्दीक मां तुझो माल खर्च कंदो आहियां पंहिंजो समझी रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई शानवार भी कादरी अच्छा सिद्दीक आशिक उमर आशिक उस्मान आशिक अली आशिक जुबैर आशिक तलहा कल भी को मेमन जे गोठ में सुनी थियो हिकड़े चयो त मां 15 शहबान ते सुनी थी आयो आहियां ॿिए चयो त साईं बस तुंहिंजी तकरीर ॿुधी अथमि अॼु खां बाद जीअं तूं मुस्लमान मां बि हेॾे तवज्जो जी ज़रूरत आहे महबूब ठाहियईं अल्लाह फरमाए त मुंहिंजा महबूब हाणे मां तव्हां खां पुछां थो अदा तव्हांखे बि दोस्त हूंदा न मोहबत हूंदव न कंहिंसां खणी माईअ सां मोहबत थी वञे पंहिंजी घरवारी सां मां ग़लति न ॻाल्हाईंदुसि पोइ छा चवंदेसि कराची घुमण हलूं चवंदो न घुमाए अचांइ कंहिंजो दोस्त आहे सोनो दोस्त आहे सीना हथ कई पोइ वरी वतो आहे मोरे जी बाज़ार घुमंदो त माण्हू ॾिसनि त यार हिन जो दोस्त केॾो सुहिणो आहे ॾेखारिबो आहे न पर जाइ जेकॾहिं ठाहिबी आहे जॻह सोणी करे ठाहिबी आहे छाजे लाइ लिकाइण लाइ या ॾेखारण लाइ दोस्तन के वठी ईंदो अदा है ये बंगलो मूं ठाहियो आहे हे मस्जिद मूं ठाराई आहे हे जाइ मूं ठाराई आहे अल्लाह जॾहिं महबूब खे ठाहियो हो न जमीन हुई न आसमान हो देवबंदी इस बात पे इत्फाक रखते हैं शिया इस बात पर इत्फाक रखता है चित्रोली इस बात पर इत्फाक रखता है आला हदीस इस बात पर इत्फाक रखता है कि अल्लाह ने कायनात से पहले अगर बुलाया है तो वजूद मुस्तफा बुलाया है कुछ नहीं था न जमीन थी न आसमान था न सूरज था न सितारे थे न जिन थे न फलक था न मलक था न धलक था न खलक था कोई चीज नहीं थी एक रब था दूसरा शायर अरब था एक खुदा था दूसरा मुस्तफा था अल्लाह ने कहा जब मैंने बनाया मैंने कहा महबूब एक तू एक मैं एक तू एक मैं एक 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 हिक होड़ो हिक हेड़ो हिक ठाहिण वारो हिक ठहण वारो हिक शान ॾियण वारो हिक शान वठण वारो हिक हिक मोहक ॿियो महबूब हिक आशिक ॿियो माशूक ठाहे विहारीस महबूब तूं मां खुदा तूं मुस्तफा तू सोचता कुछ और था उसने बनाया और है मां तकरीर तभी सोचे आयो सो साईं ये मूंखे टन हणाए छॾियो साईं हीअं हणायो आहे टन त मां बि ठाहे हणंदुमि ॿियनि मञ या न मञ तुंहिंजी मर्ज़ी आहे
वॾे सालनि खां वठी मूंखे तक़रीबन 16 साल थिया आहिनि 18 साल थिया आहिनि सुनी थे मोरे जी ताज मस्जिद जे लाइ सिकंदो रहियो आहे त कॾहिं इन जिथे नाले मिठे पे वाइस कयो को वक़्तु अचे त इते बि हक़ जो कलमो ॿुधाए वञा हेॾे तवजो कर अल्लाह फरमाए त हिकु तूं हिकु मां का शइ न आहे अल्लाह फरमाए त मुंहिंजा महबूब अॼु मूंखे शौक़ु थियो मां पंहिंजो महबूब कंहिंखे ॾेखारियां त सही न मुल्ला कहते हैं अल्लाह ने बंदू को इबादत के लिए बनाया वमा खलक़तुल जिन्ना वल इंस मैंने जी मुल्ला तेरी इबादत को देख लिया इबादत तू कितनी करता है सजदा तेरा क्या है नमाज तेरी क्या है रोजा तेरा क्या है हज तेरा क्या है ज़कात तेरी क्या है अल्लाह कहते हैं ज़कात बाद में है नबी पहले है नमाज बाद में है नबी पहले है सूरज बाद में है नबी पहले है सितारे बाद में है नबी पहले है आदम बाद में है नबी पहले है फरिश्ते बाद में है नबी पहले है जिब्रील बाद में है नबी पहले है कायनात बाद में है नबी पहले है फरमाया इबादत बाद में है मुस्तफा पहले है इबादत तो नबी की अदा का नाम है अरे नबी नहीं करता तो तू कहां से करता अल्लाह के लिए इबादत तो नबी ने सिखाई है इबादत बाद में है मुस्तफा पहले नबी पहिरों चो नबी पेशा बाकी कुल फदा पुछता पहले अल्लाह फरमाए तो महबूब रे तवजो महबूब मां तोखे कंहिंखे ॾेखारण थो चाहियां त मुंहिंजो महबूब ही थो मुंहिंजो महबूब ही थो पोइ अल्लाह महबूब खे पाण वटि रखी हाणे अल्लाह ताला ॾेखारण जे लाइ फरिश्ता बनाया जिन बनाई इंस बनाई आदम बनाई कायनात सजी के बनाए 1,24,000 कमो पेश अंबिया के मोकले अल्लाह ताला फरमाए था ए महबूब हाने इन्ना अरसलना का शाहिदा असा तोखे महबूब करे मोकलियो आ मां तोखां पुछां थो अदा हिते हिकड़ो माण्हू आयो सुहिणो मिसाल मोरे में हिकड़ो सुहिणो शख्स पैदा थियो हसीन जमील ठीक है उन जा आशिक थिया कोराई केर आशिक थियुसि हिकड़ो कोराई थियुसि हिकड़ो सब न हिकड़ो हूंदो न सीटी वजाइण वारो चलो हिकड़ो थियुसि लाशारी केर लाशारी हिकड़ो थियुसि साईं वारनि वाटो मेमन ऐं हिकड़ो थियुसि जतोई घणा थी विया 4 आशिक माशूक हिकु वीचारो वञे काॾे हाणे मां सच थो पुछां ये आशिक जेके जतोई लाशारी मेमन कोराई ये पाण में ठहंदा पर अबू बकर उमर उस्मान अली त ठहियल हुयो तवज्जो आशिक माशूक जे लाइ हो चवंदो मूंसां मोहबत हुजेसि खबरदार हेॾे अख न खणजांइ आई जतोई जे कावड़ छो तो जतोई जी तरकीबी आहे न आई जो कावड़ त ठका कढाई कोराई खे मुझे माशूक ते आशिक थियो आहे पर मां तव्हां खां पुछां थो 4 आशिक आहिनि माशूक मरी वियो हाणे ॿुधायो त आशिक वधंदा हलंदे हलंदे आशिक घणा माशूक वियो मरी आशिक घणा 4 आयो वारो कोराई जो खणी इज़राइल दस्योसि बाक़ी घणा बचा 3 छो त आशिक वधिया न 4 आया थिया माशूक मरी वियो आशिक 4 थिया माशूक मरी वियो हाणे चैन खां मथे आशिक थियो कोई न हाणे आयो जो वारो कोराई खे इज़राइल दसे विधो बाक़ी घणा बचा 3-4 ॾींहं गुज़रिया त ठका कढाई लाशारी खे बि वरी 3-4 ॾींहं गुज़रिया त मेमण खे खणी बाक़ी घणो बचो वरी जो आयो वारो त ठका कढाई जतोई खे जतोई बि हलियो अबा न माशूक रहियो न आशिक रहियो अल्लाह फरमाए त महबूब तू सरजमीन ते तोखे मोकिलिया पियो सिद्दीक ॾिसी तुंहिंजो आशिक थींदो उमर ॾिसी तोखे आशिक थींदो उस्मान ॾिसी तोखे आशिक थींदो अली ॾिसी तोखे आशिक थींदो हज़रत ज़ुबैर ॾिसी तोखे आशिक थींदो 1.25 लाख सहाबी ॾिसी तोखे आशिक थींदा पर महबूब तू जेकॾहिं दुनिया जो चाहण
छदे मजार में सुमदे रोजे अतर में सुमदे तभी मोरे में 1400 साल गुजरण का बाद 1500 साल गुजरण का बाद मोरे जी महल बाजार में ताज मस्जिद के अंदर अचल वारो बच्चो तो मुस्तफा जो आशिक थी तो जो तू मुस्तफा ते मौत आई कोल माशूक जब मरदो आशिक खत्म थीदा है मुस्तफा आहे तले ता आशिक भी वधे पिया आशिक तॾहिं वधंदा आहिनि जॾहिं माशूक हुजे जे माशूक न हुजे त आशिक ॻाल्हायो तो सही आशिक बढ़ते नहीं खत्म होते हैं जब माशूक होता है तो तेरे जनाब साहबजादे ने देखा हजरत साहब के दूसरे साहबजादे ने देखा आशिक बन गया कि मेरा महबूब है मैंने देखा महबूब है तूने देखा महबूब है अरे जब देखा तो महबूब है लेकिन ना ना बिन देखे मुस्तफा के बिन देखे आमिना के लाल मौजूद है इसलिए महबूब के जलवे मौजूद है आज भी है कि हर बच्चा पैदा होने वाला कहते हैं मैं या रसूल अल्लाह का गुलाम हूं बहरहाल वो कुरान करीम जी आयत पढ़ी या चौ सुभान अल्लाह औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम कुरान देंगे सुभान अल्लाह करें मुल्ला जी कहे जी कुरान तो पढ़ते ही नहीं है हिना लगे कुरान ही दो ही ना वरी जो मां घणो पढ़ा त चवंदा ही अॻे असांजो वञूं काॾे अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फला व रब्बिका कसम मुखे तुझे पालनहार जी कसम खाने वारो अल्लाह केरा कसम खाने वारो फला व रब्बिका कसमा तुझे पालनहार जो अल्लाह थो चवे पालनहार भी पाना कसम भी पांजी थो खणे फला व रब्बिका महबूब आमिना जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फला व रब्बिका कसम मुखे तुझे रब हो जानी आमिना जलाल कसम खणे रब थो चवे गाल इते मुकी ना है कसम छो थो खणे अल्लाह या अल्लाह तो जुड़ा त तुझे पालनहार जो कसम छाबियन के पालन वारो केरा फरमाया तो आदम के तो आदम जो रब भी तू आ हजरत नूह नजीउल्लाह जो रब भी तू आ हजरत मूसा कलीमुल्लाह जो रब भी तू आ 1,24,000 कमो पेश अंबिया जो रब भी तू आ लेकिन तू चले फला व रब्बिका कसम मुखे तुझे पालनहार जो ला युमिनून तुझे रब जे हुजण जी कसम तुझे पालनहार जी कसम कसम पाण थो खणे हेॾे तवज्जो ला युमिनून ऐ महबूब कोई मोमिन नहीं बंदो मोमिन नहीं बंदा कहने वाला मैं अल्लाह का बंदा हूँ तू अल्लाह का बंदा है बंदा नहीं है तू अब तक तेरे अंदर बंदगी मौजूद नहीं है बंदा कहलाने का तू हकदार नहीं है बंदा वो हुआ करता है कि जिंदगी आमद पर आए बंदगी जिंदगी पे बंदगी शर्मंदगी अगर बंदे के अंदर जब बंदगी आ जाए बंदे के अंदर जब बंदगी आ जाए तो बंदा बंदा कहलाने का हकदार बन सकता है लेकिन बंदा भी बंदा तब बनेगा जिसे कुरान मोमिन कह दे कुरान तो चलेगा युमिनून आमिना जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसम मुखे तुझे पालनहार जो छो त मां तुझो आया तोखा बाद आदम जो तोखा बाद मूसा जो तोखा बाद ईसा जो तोखा बाद जमीन जो तोखा बाद आसमान जो तोखा बाद सिज जो तोखा बाद बालहन जो तोखा बाद मुल्लन जो तोखा बाद चुल्हन जो तोखा बाद थुल्हन जो
गाल समझ में ना आई। पैरों तुझो बाद में डाटे जो बाद में बीन जो पैरों तुझो फला रब का कसम मुझे तुझे पालनहार जो ला युमिनून उसी तई कोई मोमिन ना है दावा करन वाला ऐ पाक के मोमिन सदन वाला ला युमिनून मोमिन ना है या अल्लाह जो मोमिन ना है नमाज वजू तस फरमा तो मोमिन ना है सजदा बड़ा तस मोमिन ना है दाढ़ी वडी तस मोमिन ना है पेट थोड़ो तस मोमिन ना है झंडे जो पुजारिया मोमिन ना है अल्लाह फरमा तो हत्ता यो हक के मुंह का ऐ महबूब जैसी तय दुआ मिला जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पांचों हकीकी बादशाह तस्लीम न थो करे हकीकी बादशाह तस्लीम न थो करे हाकिम तस्लीम न थो करे बादशाह तस्लीम न थो करे उसी तय ला युमिनूना यो मोमिन ना है। हाँ जी सजे मुल्क दे अल्लाह को सवा कंजी बादशाही नहीं ओ अल्लाह को सवा जो को बादशाह को नहीं। मुल्ला जी शेख सादी से आके पूछ ले अल्लाह के बगैर कोई और भी बादशाह है या नहीं? फरमाया मोहम्मद कुव्वत बादशाह है हकीकी और हम बादशाह गदाए मोहम्मद। फरमाया आमिना के लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेरे जैसा कोई हकीकी बादशाह नहीं है और बाकी जो सारे बादशाह हैं वो तेरे दर के गदागर हैं। आज जो महबूब जो मौजू में मां भी चो जा अच्छा कपड़ा पातला आजकल अच्छा कपड़ा ॾिसी फकीर मेरी पासो वठंदा ॻाल्हायो सही। हां सही है बिल्कुल। जोगी फकीर आयो मुझे भरसा कंडियारे वारो जोगी ना नांगन वारो जोगी जोगी फकीर आयो मुझे भरसा मुके जी मौलवी साहब 10 रुपया दी मैं छो दई बहन चिन्ह नांग ॾेखारियो मुझे ॾेखार भला वठ 10 रुपया वठ 10 रुपया भला ॾेखार नांग खोली ढक वजाई मुरली नांग ॾेखारे मुझे मस्त ॾे ख़बर इहो नांग तव्हां कीअं पकड़ींदा हो कीअं हथ कंदा हो? चई साईं ॻाल्हि इहा असां नांग खे ॾिसंदा आहियूं जंहिं बिर में वियो जंहिं खॾे में वियो जंहिं कुंड में वियो चारों तरफ़ उनखे पीटो कढंदा आहियूं। जोगी जी ॻाल्हि आहे बाबा लकीर कढंदा आहियूं पोइ चवंदा आहियूं त दस्तगीर पीरा न पीर जो पटो थियो। मां चयो पोइ ची पोइ से नांग उते मुंडी हेठि उछलंदो आहे असां वञी पकड़ींदा आहियूं सभे में पंहिंजो गुज़र सफ़र कंदा आहियूं। मां चयो जोगी साहब सभई नांग ईअं वठंदा आहियूं चवंदी हिकिड़ो नांग अहिड़ो आहे ने बाबो पीछे को निकिरी पवंदो आहे। मां चयो इहो कहिड़ो आहे चवंदी लुंडी छा मुझो यार ॻाल्हि ॿुध 10 रुपयनि में मुंहिंजो कमु ठाहे छॾियो। चई मौलवी साहब कीअं भला? मां चयो हाणे मूंखे इहा ख़बर पइजी वई त नांगन में बि वहाबी सुन्नी आहिनि असांजो कहिड़ो कसूर? हिन हार नांग भी मुझे आमिना जलाल जा आशिक़ परवाना तवज्जो कजाए तो के खबर तगारे सोर जे अंदर कि ये नांग मुस्तफा जो इंतजार को करे केतरा साल पे इंतजार करे हबीब जे दीदार जो मस्तानो लगो पयो है कि ये महबूब आया है सिद्दीक अकबर सा गदाया है एक आशिक साना दो आशिक खडे में आ एक आशिक गड्डा दो आशिक सागारे सोर में आ महबूब भी आया है सिद्दीक आराम करना सोना आराम फरमायो मुझे दिल पर नबी के पंजे झोलिए तो सुमार ले सिद्दीक इरादो फरमाया पर इरादे खाग में पंजो पटकोला तो चाहिए उनके रीलो कतीर करे जल्दी जल्दी टुकड़ा टुकड़ा ठाए सुराख बंद क्या थई एकरे सुराख ते खुड़ी दई बैठो त मता मुस्तफा के वो नाग या जानवर तकलीफ
पहुंचाए सिद्दीक अकबर खुड़ी ॾेई करे मुस्तफा खे पंहिंजी झोलीअ ते आराम करायो आहे। मां तव्हां खां थो पुछां ओ ताज मस्जिद वारो ऐं मुहर्रम जी 10 तारीख़ जलसे कराइण वारो तव्हां खां पुछां थो पियो सिद्दीक अकबर जी झोलीअ ते मुस्तफा जो चेहरो मुबारक आहे पर उहो महबूब आहे उन महबूब जो चेहरो आहे उन महबूब जी सिरी मुबारक आहे। जॾहिं मुंहिंजो मुस्तफा मदीने जो घोट हज़रत मौला अली शेरे जली हक़ जे वली फातिह खैबर फैज़ जे दर नबीअ जे बिरादर शोहरे बुतूल अली आशिक़ रसूल जे घर आया आमिना जे लाल जे अचण थियो आहे। अम्मा ख़ातून जन्नत फातिमा ज़हरा केर फातिमा जे घर में फरिश्ता बि हया सां ईंदा आहिनि पुछी करे पोइ ईंदा आहिनि। ख़ुदा जो कसम आहे उन जे घर महबूब जो आया त हज़रत फातिमा ज़हरा मानी पचाईंदी वेठी आहे अटो हथ में आहे मानी पचाए थी दिल पर नबी आयो आहे फरमाए ए मुंहिंजी न्याणी फातिमा ज़हरा हिकिड़ो अटो मानीअ जेतिरो मूंखे बि ॾे त मां मुस्तफा बि मानी पचाया। खातून जन्नत अटो ॾिनसि महबूब तई ते रखियो कंहिं रखियो जो मदीने वारे मुल्ला न मूं न साईं न साईं नाले मिठे न साईं नाले शरीक न साईं जे साहबजादन न साईं आफत मोहम्मद साहब आहे न सुभान अल्लाह। चलो मूंखे तो घुराए हाणे त खणी डायरेक्ट तालुक थी वियो चलो सुभान अल्लाह। महबूब मानी पचाए तए ते रखी हेठो बाह भरे पई खातून जन्नत खणी ॿियो पासो ॾिनसि मानी कची आहे वरी ॿियो पासो ॾिनसि हेॾो उथलाए होॾो उथलाए टाइम थींदो पियो वञे बाबा जी बाबा ये मानी नथी पचे अम्मा बाह त कोन जी वियसि बाबा बाह बि भरे पई रब चयो त इब्राहिम ते बि भरे पई हाँ भरे तो उते भी पई हिते भी पई अल्लाह महबूब फरमाए तो पचाए समा पचाए सो सोना पचे न थी जिब्रील दरवाजे ते बीठो महबूब खातून जन्नत के चो बी मानी विझे लाहे न टेके छो सोना तुझा हथ लगा थस तो मुस्तफा जा हथ जे अटे खे लगने के केड़ी बासारी दी मां तोखा तो पुछाओ ताज मस्जिद वारा जे जो चेहरो मुबारक जे जो सिरी जे जो मथो मुबारक महबूब जो वदुहा वारो चेहरो मुबारक सिद्दीक अकबर जी झोलीअ ते पवे इन सिद्दीक जी झोलीअ खे छा साड़ी दो हेरे तवज्जो कर गाल महबूब जी मोहब्बत जी गाल पियो कया त नाग ॾिठो त दरवाजा सब बंद थी विया आहिनि सब सोराख बंद थी विया आहिनि हाणे सोचई त काॾे वञा कीअं कया एतिरा साल रहियो आहियां मिटीअ खाईंदो रहियो आहियां वक़्त काफ़ी गुज़री चुको आहे हाणे छा कया महबूब जे गुलाम मुस्तफा जे यार मदीने वारे घोट जे यार यारे कार सिद्दीक खे टंक हई सुभान अल्लाह अबा सिद्दीक कंहिंजो आशिक़ हो सिद्दीक जे साम्हूं केरु हो साम्हूं केरु हुयुसि मदीने वारो घोट नाग डंग आयो ॿियो हयईं टियों हयईं चोथों हयईं ॿियो हणंदो इहो हुयो नबीअ जो आशिक़ साम्हूं नबी हुयुसि एक माला जो आशिक़ अल्लाह जो आशिक़ आयो मच्छर चक्कर थी मुझे मुलो नमाज में भी छुआला आदेश करो मोदी साहब साथी अच्छा बनाई मुल्ला जी आगे खुदा है बंदगी खुदा की है नमाज अल्लाह की है। जब अली नमाज में खड़े होते फरमाया है दरे करार नमाज में खड़ा हो जाए तो लगा हुआ तीर निकाल लेना अली को पता नहीं चलेगा कि मेरे
गर्दन पे खंजर लगाया, नमाज में खड़े हैं, सजदे में हैं, खंजर लगा, आधा गर्दन कट गई। फरमाया हुसैन आधा गर्दन कट गई है, अभी बता कि बैयत करोगे या नहीं? हुसैन ने कहा ए बेअकल, तू नहीं समझ सकता हुसैन को कि हुसैन के सामने कौन है। जब और तू के सामने यूसुफ का जलवा था और तूने यूसुफ के जलवे पे अपने हाथ काटे, उनको पता नहीं चला तो हुसैन के सामने कौन है जिसके लिए मैंने कहा सुभान रब्बियल आला। फरमाया इधर दीदारे खुदा है, उधर यूसुफ खुदा का बंदा था, उधर यूसुफ का जलवा था, इधर खुदा का जलवा है। अब मुल्ला जी मच्छर का पत्ता तुझे चलता है, सिद्दीक नबी का आशिक था, सांप का पत्ता नहीं। इश्क 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 है, इश्क मानन के सुखाई दुआ है माशाअल्लाह। पेट कदा करते मुल्लो पंद यार नहीं खाते बारी से ताज मस्जिद वाला था खाए ना, यार ही था खाए ना, उर्स था खाए ना, खत्मा था खाए ना, रुको माल खाए ना था असाम बम्बारी गालायो छूना था। इन्हें तवज्जो कर जाए, अल्लाह फरमाए तो फला रब्बिक, हाय हाय आए आमिन जलाल कसम मुके तुझे पालना जो ला युमिनून। बंदा उस वक्त तक मोमिन नहीं बन सकता हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा। महबूबत तो के हाकिम भी तस्लीम करन, बादशाह भी मंजन पर गाल इते खत्म ना है। अगते गाल या है जेकॾहिं तो वट को फैसलो खणी अचनि, फैसलो पाण में जेकॾहिं इख्तिलाफ थी पवन, विढ़ी पवन, जहिड़ो थी पवे न, उहो जेकॾहिं फैसलो बि खणी अचनि तो मुस्तफ़ा वट ऐं तू उन्हनि जो फैसलो कर ऐं हिकिड़े खे सचो कर, ॿिए खे कूड़ो कर, फैसलो थींदो ई आहे। पर सचो बि तोसां सचो हुजे, कूड़ो बि चवे त मुस्तफ़ा सही कयो आहे, पोइ मां चवंदुमि त इहो मोमिन आहे। पर जेकॾहिं कूड़े जी दिलि में थोरी बि रंजिश पैदा थी त मूंसां ज़्यादती थी आहे। रब जो क़ुरान तो चवे त ला युमिनून, इहो मोमिन नाहे। मदीने वारे घोट वटि फैसला आया बि सही। सुभान अल्लाह। हिकु यहूदी केर ॻाल्हि सम्झ, मां बोतल वांगुरु पाणी वांगुरु पीआरींदोमांइ। अक़ीदे जा ॻोढ़ा मां ठाहे ॾियां, गलोल पाण वटि परे खां ढका कढ। अक़ीदो हेॾे सम्झ। हिकु यहूदी, ॿियो मुस्लमान, ॿिन्ही जो पाण में इख्तिलाफ थी वियो। मुस्लमान छा? मुस्लमान त सभु को थो चवे, पर मुस्लमान में मोमिन ॿिया आहिनि, मुसलमाननि में मुनाफ़िक भी हूंदा आहिनि। हिकु यानी सम्झ त मुनाफ़िक ॾाढी वॾी निमाज़ी आहे, रोज़ेदार आहे, हज भी कंदो आहे, ज़कात भी ॾींदो आहे, तवाफ़ भी कंदो आहे, महबूब जे पुठियां निमाज़ भी कॾहिं कॾहिं पढ़ंदो आहे। हाणे छा थियो, ॿिन्हीअ जो फ़ैसिलो पाण में इख़्तिलाफ़ थी वियो। मुस्लमान सम्झो त हिनखे महबूब वटि वठी वञा, फ़ैसिलो करायां, छो त मां त नबीअ जो ग़ुलाम आहियां, मां त मुस्तफ़ा जो कलमो भी पढ़ंदो आहियां, निमाज़ भी पढ़ंदो आहियां, फ़ैसिलो ज़रूर मुंहिंजे हक़ में थींदो। सिधो आयो यहूदी वटि, यहूदीअ खे चई त हल नबीअ वटि फ़ैसिलो कराईंदे। यहूदी खे ख़बर हुई त मुसलमाननि जो इहो नबी आख़िर ज़मान सचो नबी आहे। चई बाबा ठीकु आहे, फ़ैसिलो मंज़ूर, हलो। सिधो ॿई आया, ॿई आया, फ़ैसिलो महबूबन कयो यहूदी जे हक़ में। कंहिंजे हक़ में? यहूदी जे हक़ में फ़ैसिलो थी वियो। वञो फ़ैसिलो मां करे छॾियो। हाणे जॾहिं उथियो न, यहूदी तो उथियो, ईअं रवानो थियो त हे बि ईअं करे निकितुसि।
बूथ खराब तव्हां ॾिसो न रबीउल अव्वल में महबूब आयो जॾहिं महबूब आयो 6 महीने में न पोइ तव्हां मोरी रायब जो चेहरो ॾिसो साईं जो चेहरो ॾिसंदे झंडा लॻाईंदो मस्जिद खे सींगारींदो हर कोई चवंदो सरकार की आमद मराबा आहे नंढड़ा नंढड़ा मां हाणे इंशाअल्लाह रबीउल हिते शुरूआत कई आहे अॼु तारीख़ हिकिड़ी बुक थी वई आहे मुंहिंजी वो नौजवान वेठो आहे उन चयो त साईं 13 जी रात असांजी लिखी छॾ रबीउल अव्वल 13 जी रात जलसो थींदो महबूब जे मीलाद जे मौज़ूअ ते रबीउल अव्वल पर हेॾे तवजो कर कहिड़ी ॻाल्हि बि अर्ज़ु कयूं हाणे मुंहुं ख़राब कयूं हो यहूदी बि रवानो थियो हे बि कट बीहूं थोरो बीह ते अॻिते उमिरि वेठो आहे उन खां फ़ैसिलो कराईंदासीं अरे मदीने वारे साईं फ़ैसिलो कयो कड़ी थोरी गमी रिया करे हाय कुरान तो चवे ला योमिनु ना है मोमिन हाणे विया जो ॿई उमर अंदर निकितो छा आहे कीअं आया हो फ़ैसिलो करो चई वियो ॻाल्हियूं कयूं यहूदी चयोसि बात ये है यहूदी कहने लगा कि फैसला नबी ने कर दिया है मेरे हक में ये कहता है अभी चलते चलते उमर से फैसला करवाएंगे फिर भी मैंने कहा मंजूर है आपकी मर्जी तेरे नबी ने तो फैसला कर दिया उमर ने कहा हाँ ये फैसला पहले हो गया है जी जी हो गया है अच्छा फिर बैठो बैठो उमर अंदर गए आपने तलवार निकाली बाहर आए मुनाफिक की गर्दन में मारी गर्दन उड़ा दी मुनाफिक की गर्दन उड़ाने के बाद कत्ल करने के बाद उमर घर चले गए यहूदी चले गए लोगों को पता चल गया कि बंदा कत्ल कर दिया गया है हमारा मुल्ला कत्ल कर दिया गया है लंबी दाढ़ी वाला था नमाजी भी था चिल्ला भी पढ़ता करता था तहज्जुद गुजार भी था मुल्ला मर गया अब मुल्ला जमा होने लग गए सीधा जमा होकर मेरे आमिना के लाल की खिदमत में आए कहने लगे अल्लाह का रसूल हम तेरी दरबार में फरियाद लेके आए हैं हजरत उमर ने हमारा बंदा नाजायज मार दिया है कत्ल कर दिया है आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमारा फैसला फरमाए उमर ने इतना जुल्म क्यों किया है हमारा बंदा मारा गया है हमें फैसला चाहिए मेरे आमिना के लाल ने उमर को मंगवाया तवज्जो करना ताज मस्जिद वालों उमर भी आ गया इधर खून भी हो गया है कत्ल भी हो गया है अब उमर सामने है मेरे नबी ने पूछा या उमर आपने इसको कत्ल किया फरमाया हाँ अल्लाह का रसूल मैंने कत्ल किया फरमाया कत्ल क्यों किया फरमाया अल्लाह का रसूल आपके फैसले को जिसने रिया में तब्दील किया है कि नबी ने फैसला सही नहीं किया है तो उमर ने तलवार उठा के गर्दन काट दी है फैसला उमर के पास ये हो गया है बाकी आपकी मर्जी है बकाया आप जो भी सजा दें लेकिन बातें चल रही हैं कुरान की आयत आ रही है ऐ अल्लाह का रसूल उमर ने जो फैसला किया है वो तो मैंने अर्श पे मंजूर किया है मुनाफिक के जो उमर मारियो आहे इहा ॻाल्हि मां अल्लाह खे वणी आहे सही कयो त सही मौला को हाणे मुनाफिक अल्लाह चए थो तव्हां सुन्नी ग़रीब आहियो न मारींदो न मां हिननि खे पाण थो चवां पाण सां पाण बम ॿधी पाण खे पाण मारींदो अच्छा पेशावर में मूंखे दावत मिली पेशावर में मूंखे दावत मिली मूंखे बि मौत जो ॾाढो शौक़ु आहे सची ॿुधायां ख़ुदा जे घर में वेठो आहियां मां चवंदो आहियां मौला बिस्तर जी मौत न ॾी जाए अस्पताल जी मौत न ॾी जाए घर में मौत न ॾी जाए बिस्तर वारी मौत न खपे मूंखे नश्तर वारी मौत खपे इन मौत खां वधीक कहिड़ी मौत खपे इन मौत खे घुरो था रखी रोज़ो कोन त मां त मरी पवां एॾो मोटो मतारो लॻो पियो आहे हालत ॾिस मोरे में रमज़ान आयो आहे ॻाल्हाए त सही उहो त सही SDM DSP SHO
हाँ बादशाही हाँ इधर तवज्जो करना ठीक है परमिशन दो परमिशन खोलो 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 पिणे जी बादशाही इधर तवज्जो कर और रमजान में बेहुरमती कराने वाला रमजान जी बेइज्जती करने वाला रमजान जी इज्जत में हथ विझण वाला रमजान जे तकद्दुस के पैमाल करने वाला एसएचओ डीएसपी एसपी एसडीएम बुद्धि चल खुदा जो कसम क़यामत वारे ॾिहाड़े रमजान ऐं क़ुरान जो गिरेबान में हथ हूंदो ऐं तोखे ख़बर पवंदी त कीअं होटल वारनि खां भत्ता वठिबा आहिनि हाँ अरे वज़ीर आज़म तो अचे जेकॾहिं त मोरे मां गुज़रे वज़ीर आज़म त सच ॿुधा त रोड ख़ाली कराईंदा या माण्हू हलंदा अरे छो था ईअं कयो हे मोली गुल मोहम्मद जी गाड़ी टपे वई बुलबुले मदीना मोली इदरी सदाई मुफस्सिर कुरान आलिमा पीरा बुजुर्गा खलीफा वली आ वो भी हे तो दिलबर साईं जी गाड़ी टपे वई त कहे सिपाही के सूट में भी सूर न पयो हाणे चाहे जो सूट है बूट सा हे था कयो चे तो साईं असा पाजे वजीर आज़म जी ताज़ीम था कयो इज्जत था कयो सा इज्जत सा पायो सदा अरे जेकरे वजीर आज़म के मोरे जे शहर में इज्जत सा तो गुजारे त रमजान के जो तो बेइज्जती सा गुजारे रमजान जो भी इज्जत रमजान जो भी तकद्दुस खबरदार जे मुसलमानी जी गैरत थई तो रमजान शरीफ में हर शय के बंद करे छड़ो सब बोलने के बंद करे न तो अचे माल खाने ते जोर थो खुदा जो कसम रमजान शरीफ जे पहरे ॾियारे में ये निकरी रोड ते अचे छो खबरदार का भी होटल खुली तो पैंट पतलू न होंदे न वो ऐसे चोकड़ी रात जो सुमे तो सही खबर पवेस अच्छा पिशावर वो जाते वो रावड़ा घर आए जब तारीख वरती वो पत्थर के मौलाना साहब जलसा कैंसिल ना करें मैंने कहा क्यों कहते पिशावर वालों ने कहा अगर लाशारी जिंदा गया हम सारे सुन्नी बनेंगे अच्छा मैंने कहा वैसे तो ये मुल्ला कहते हैं मारने वाला कौन जिंदगियां देने वाला कौन अच्छा जी अब घर मारेंगे मैंने कहा मुल्ला जी मौलाना आप इंतजाम संभालें या ना संभालें ये तारीख कैंसिल नहीं होगी ये तारीख शहादत का मेरा दिन है तो शहादत होगी अगर अल्लाह ने मेरी रात कब्र में लिखी है तो बाहर नहीं हो सकती अगर बाहर है तो कब्र में नहीं हो सकती मेरी जिंदगी का मसला है आप मैं से बलोचिस्तान से आ रहा हूँ मुझे तो भिटाई ने दर्श दिया है फरमाया कि सर में पखी करो मत मारी लख जे रब जी अथ से रख ते सर में घुमे माशाअल्लाह 10 किलोमीटर साइकिल के हलायो गाड़ी के चढ़ो बाबा साइकिल दे थका कयम वाइज के तकरीर कयम तकरीर करे वरी निकरी वापस पोतो सुमाने बताओ अब बोल दो के सारे सुन्नी बन जाओ वो चला दलील द पुरखा हजरत मोहम्मद नबी मेरी दिशा मारती कहते मौलाना साहब आप बच गए हैं दूसरी बार आना माजो ये खबर हम के हिंदू के एकड़े हैं चमाट चमाट जो है हिंदू चोस 20 दर्शन पूरी 3 दर्शन हाँ ये बाजू मेरे आजमाए हुए हैं सुनिए खुदा की कसम तुम्हारे सीने में इश्क मुस्तफा है जे दिल में इश्क मुस्तफा है इनके के मौत जी परवाह ना है मौत तो हर हाल में अचणी है घर में अचणी है पर में अचणी है दुकान में अचणी है मकान में अचणी है गाड़ी में अचणी है सफर में अचणी है एक्सीडेंट में अचणी है पेट जे सूर सा अचणी है बुखार सा अचणी आज 27 दी रात है ना ईद ताईं गारंटी है सर्टिफिकेट खड़िया कोनी ना तो कोनी तो खबर पई तो मौत खां डिजणो ना है उमर तो सुठो कयो मुनाफिक मारियो थी पर जेकॾहिं मुनाफिकन के कोई न मारींदो न रब तो चवे वो पाण के पाण मारींदो कहते इधर बमबारी है मैंने बोला आने वाला लाशारी है अगर बमबारी जा तो लाशारी भी जाएगा कोई परवाह नहीं तो मुझा दोस्तों अर्ज पे कयम तो मदीने वाले घोट उमर जने कत्ल क्यों तो अल्लाह ताला फरमायो तो ये मुनाफिका यो कत्ल छुआ सही कम थियो
मुनाफिक के मारण सही, मुनाफिक के मारण सही कमा। पर हेरे तवज्जो कर अर्ज के अल्लाह ताला फरमाए तो ला युमिनून, उस वक्त तक बंदा मोमिन नहीं बन सकता ऐ मेरे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जब तक तुझे अपना हाकिम तस्लीम नहीं करता है। यानी हाकिम की माना हुक्म करने वाला। आमिना के आल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का हुक्म हो जाए, खुदा की कसम हम सर देने के लिए तैयार है। तैयार आयो यार, आयो तैयार। अच्छा हाँ मोमिन तो ये थियो जॾहिं महबूब जी फरमा बरदारी करे। अञा जेकॾहिं मोमिन जो लफ़्ज़ ते ॻाल्हाइजे त वक़्तु खपे थो। पर ॿी आयत जेका मूं पढ़ी आहे, अॼु तव्हां जे हिन जामिया मस्जिद में क़ुरान करीम जो ख़त्म थियो आहे। क़ुरान करीम जो ख़त्म पूरो थियो आहे न। छा चवंदा हो ख़त्मुल क़ुरान। छा क़ुरान कंहिं पढ़ियो? ॾाढे चओ हाफ़िज़। नालो छा हुअसि? निसार ओठो। अच्छा जो हाफ़िज़ अब्दुल रहमान भट पढ़ियो। ठीक ठीक। हाणे हाफ़िज़ पढ़ियो क़ुरान, इन जो नालो पी मां रखियो निसार अहमद, या उतम ही चयूंसि त हाफ़िज़ निसार अहमद। छड़ो निसार। हाफ़िज़ जो लफ़्ज़ वरतल आहे हिफ़ाज़त मञा। छा मञा? हिफ़ाज़त। हिफ़ाज़त अल्लाह ताला जल जलालहू फरमाए त तौरात नाज़िल क्यों? तौरात जा ज़िम्मेदार आलिम, तौरात जो ज़िम्मेदार मूसा कलीमुल्लाह, इंजील जो ज़िम्मेदार ईसा रूहुल्लाह, ज़बूर जो ज़िम्मेदार हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, हर सहीफ़न जा ज़िम्मेदार जेको सहीफ़ो चए नबी रे उन जा ज़िम्मेदार उहे। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र, फरमाए बेशक इन क़ुरान करीम के असां नाज़िल कयो आ, इन जी हिफ़ाज़त भी असां कंदासीं। या अल्लाह केड़ी तरह हिफ़ाज़त कंदे, चौकीदारी केड़ी तरह कंदे? रब तो चवे त क़ुरान के मूं नाज़िल कयो आ त इन जी हिफ़ाज़त भी मुझे ज़िम्मे मां अल्लाह कंदुस। या अल्लाह कीअं हिफ़ाज़त कंदे? रब फरमायो त मां इन क़ुरान जा चौकीदार मुक़रर करे इन क़ुरान जी हिफ़ाज़त कराईंदुस। हाफ़िज़ जेको आहे न, हाफ़िज़ इहो क़ुरान जो मुहाफ़िज़ आहे। क़ुरान जो मुहाफ़िज़ आहे, चौकीदार आहे जंहिं क़ुरान खे सीने में जगारींदो। अंग्रेज गैरत वारा आहिनि या बेगैरत? ॾाढा ॻाल्हायो सभई नथा चओ। तव्हांजी का रिश्तेदारी अथनि चओ। जेकॾहिं हूंदनि बि असांजे सदर जो अचणु वञणु हूंदो या वज़ीर आज़म जो अचणु वञणु हूंदो, तव्हां त कॾहिं विया ई न आहियो। उहे खणी विया आहिनि सैलाब में लाशारी जो घर ॿुॾियो आहे, ठहंदा वज़ीर आज़म जा घर। ॿुॾियो लाशारीअ जो घर जाफराबाद में, नस्त कलंदर सब कुछ अंदर। तुझो कारण सही ना है, सर्टिफिकेट सही नहीं, घर जो दर केड़ो हुई, दरवाजो केड़ो हुई, कोठियूं घणी हुई, कमरा घणा है, न तो मिले। पिन पर असां उन का पिन दासी जंहिंजे लाइ भिटाई चयो। भिटाई चयो तो पिन्या दर न पिन मत पिन ते पूरत न पवई। ज़रदारी साहब जेकॾहिं मोहतरमा जो पैसो जेको तो वटि रखियल आहे, चढ़ो इहो ई सैलाब वारनि खे ॾे न त बि ठहंदी हूंदी। जेको बेनज़ीर जो पैसो थी तूं पंहिंजो लिखा, जेको बेनज़ीर जो पैसो आहे उहो छड़ो सैलाब वारनि खे ॾे न त बि पाकिस्तान ख़ुशि आहे। हकू करू खणी पाकिस्तान ते ढंढोरो ॾेई वेठो आहे। चए थो पिन्या दर न पिन मत पिन ते पूरत न पवई, उन्हीं दर वञी पिन जेको ॾेई न पचारई। केतिरा दर पिन दे हली यार पे करीम जो दर खुलियो पियो अथई। अॼु आयो ही ख़ुदा जो कसम ऐलान पियो थिए त ए बाला घुरण तुंहिंजो कमु आहे, ॾे मुंहिंजो कमु आहे, हथ खणण तुंहिंजो कमु आहे, ॾे मुंहिंजो कमु आहे। राति जो सॼे बीजी असां जवाब ॾियाए, ॾींहं जो सॼे बीजी असां जवाब ॾियाए, रातियूं बि सुठियूं ॾिनियूंमांइ, ॾींहं बि भला ॾिनामांइ, रमज़ान जा महीना बि सुठा ॾिनामांइ। मन काथे मोट करे त बख़्शे जन्नत ॾेई छॾियां। तोखे जिंदगी में रमज़ान तो मिले,
छा मिली जिंदगी में। हजरत मौला अली शेर खुदा फरमाया जंहिंखे जिंदगी में रमज़ान मिली वञे वो जन्नती है। केर मिले? रमज़ान कोराई ना, लाशारी ना, बरोच ना, सिंधी ना, रमज़ान जो महीनो। हाँ डाला डाला रमज़ान के हाथ मिलाया सलाम अलैकुम बस तू मिली मैं जन्नती। बरोच ना गुरबाई से पुछंदा हो ना कोई को मोरी प्रवाज करे वा नमाज पढ़ो पानी न मिले व तयम्मुम करी भी नमाज पढ़ो बरोच जो दफा के ठोक गुश तैयार सही नमाज पढ़ो पानी न हो तो तय से वजू करे भी नमाज पढ़ो तो घरों कहीं दान जो जोड़ो कहीं हर पे वहण वने असुर जे टाइम जो वियो आजान जो मिली कनी घुमाई दो मौलवी साहब वाइज में चयो तो फजर जी नमाज का पो चेहरे में नूर इंदो आ जो वो भी दिसा शीशो न मिले सिद्धो आयो घर वारी वटि आज नमाज पढ़ी त दिस चेहरे जो नूर आयो चेहरे में माई चयो त जेकॾे नूर रंग जो कारो आ त पो आयो नूर जे रंग जो कारो आ त पो आयो तो ओ मुजादा समझण जी गाल हा नसीहत के समझे त दिल सा समझी वने त अल्लाह जी जात बाबरकात एड़ा महीना मोकले तोखे रहमत सदे पई काली हारा रहमत पुकारी दी रही आ ओ मुसलमान मोरे जा ओ कलमे पढ़न वाला सजी जिंदगी गफलत में गुजारी थई अज मां रहमत तुझे दरवाजे ते बीठी आ पुकारिया थी रात जो सजाए थी दिए जो सजाए थी अच्छा हलिया केतरा भी गुनाह गया थई तुझा गुनाह रब जी रहमत का घना ना है हलिया अच्छा माफी वठल तू जो कमा माफी दे मुझे करीम रब जो कमा ओ रखे रोजा अफसोस आ खुदा जो कसम साईं तव्हांखे अॻे में कुझु ॿुधाए थो रोज़नि जे बारे में पर सफ़ा ॾंडू ॾुडू ताज़ो तवानो अदा रोज़ो तबियत सही न आहे हाणे हिनखे तबियत में एतिरी सही न आहे त अस्पताल मर न वञे मां ग़लति ॻाल्हि कयां उथी बि मूंसां ॻाल्हाए रब खां पुछा कर त रोज़ा केरु रखंदो रोज़ा कंहिंजे मोकिलियई रोज़ा कंहिंजे मथां फर्ज़ कयई अल्लाह तो फरमाता या अय्युहल्लज़ीना आमनू हेॾे तवजो कर ईमान वारनि जी ॻाल्हि थी हले ला युमिनून ओसी ताईं मोमिन नाहिन ईमान वारा नाहिन पर अल्लाह ताला जल जलालहू नमाज जो सद करे त मोमिन खे चवे रोज़े दे ले चवे त मोमिन खे चवे रब फरमाता या अय्युहल्लज़ीना आमनू ये न चई त या अय्युहल्लज़ीना मुस्लिमून या अय्युहल मुस्लिमून ये न चई या अय्युहन्नास न चई या अय्युहल्लज़ीना न चई रब तो फरमाता या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारा रब के खबर हुई त रोज़ो ईमान वारो रखंदो बेईमान न रखंदो ईमान वारे जो सिद्ध छा आहे तव्हां चवंदा हो न अबा सौदो वठण वञ मोरे जी बाज़ार में ताज मस्जिद जे भरसा हिकिड़ो दुकान छॾे ॿियो छॾे टे वटूं वठजांइ इहो वॾो ईमानदार माण्हू अथई शइ भली ॾींदो आहे सुठी ॾींदो आहे अदा उहो फलाणे हिन कुंड वारे खां न वठां वॾो बेईमान अथई तोर में हणंदुई खोट कंदुई शइ ख़राब ॾींदुई ईअं चइबो आहे हिकिड़ो ईमान वारो ॿियो बेईमान हिकिड़ो ईमान वारो ॿियो बेईमान हाणे अल्लाह ताला ईअं न चयो त या अय्युहल्लज़ीना बेईमान कुतिबा अलैकुमुस्सियाम चई कुरान चवे हा न वो बेईमान तो ते रोजा फर्ज क्या माने रब तो चवे या अय्युहल खिलना हेरे तवज्जो कर सुबह जो तू न रख रोजा त बेईमान सब त चवे नी इसे में खाई तो वने जो बेईमान वने तो बेईमान सुभान अल्लाह सब चवोस न खुदा जो कसम पाने ज़मीर मर्द ये गुजरे ना गुजरे तो बाबा कुरान जी गाल रब सद कयो त या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारा कुतिबा अलैकुमुस्सियाम तो ते मारो
रुगो तोते फर्ज न कया त अजल कौमन ते भी रोजा फर्ज हुआ मन मां अल्लाह का ॾिठो खुदा जो खौफ कयो रब तो चवे त रोजा तव्हां ते फर्ज आहिनि हाणे ईमान छा आहे ईमान उठ जहिड़ो आहे ॻाल्हायो गाबे जहिड़ो गॾा जहिड़ो हाँ घोड़े जहिड़ो ॻाल्हाए न आहे न ईमान छा आहे भला ईमान हेड़े तवजो कर उथी बि नंढा को रोज़ो रखियो थी घणा होॾे ॾिसो होॾे ॾिया होॾे हिन नंढड़े रखिया आहिनि 20 रोज़ा घणा रोज़ा 20 घणा ॿुध हेॾे ॾिस हेॾे तारा फुटो सुबुह जो चवंदे मां मरदसि रोज़ो रखां थो मरां थो अड़े रोज़े सां मरे त ॿियो छा खपेसि जे तूं मोमिन जेको तुमी मरे बख़्शिश खुदा उनखे करे काई न थिए उन खां पुछा ऐं माह रमज़ान अलविदा ओ मुजादा जेकॾहिं रब करीम नंढड़े ॿार खे ईमान जी दौलत सां नवाज़े सॼो ॾियारो त रोज़ेदार आहे पर जेकॾहिं अबू अम्मा रोज़े नथो रखाए सुबुह जो टाइम थींदो आहे रोईंदो आहे रड़ियूं कंदो आहे बाबा मूंखे रोज़े जे लाइ छो न उथारियो थो अम्मा जे आॾो रोईंदो आहे रोज़े जे लाइ छो न उथारियो थो ख़बर पई त जेकॾहिं रोज़ो न ईमान नंढे ॿार खे ख़ुदा ॾे त रोज़ेदार आहे जेकॾहिं वॾे खे न ॾे मोटे मतारे खे त रब जी ख़बर पइजी वई त इहो बेईमान आहे वॾाए पते न आहे थुलाए पते न आहे ईमान ख़ुदा जंहिंखे नसीब करे अब समझ में आई या ना आई अच्छी गई ना रोज़ो रखिया थी हाणे जन न रखिया आहिनि जो रखंदासीं बाक़ी बच्चा ही टे हैं टियों मिशन हलाल कमेटी वाला हलाल हाँ जीरा इन हलाल सां हराम भी गॾु कमेटी हलाल आहे त सिर्फ़ सुनी हुजे मुतहिद मजलिस कमीने ओ अदा नालो थो वठे त इस्लामी जमहूरियत पाकिस्तान अफ़सोस सां चवणो थो पए मास्टर जी पघार 11,000 मस्जिद स्कूल जे मुल्ले जी पघार 150 इस्लामी जमहूरियत पाकिस्तान इंसाफ जो क़ुरान सां हेॾे मां तोखां पुछां थो हाणे ठाही अथनि छा मस्जिद स्कूल बा खुली आहे मस्जिद स्कूल बाबा मस्जिद स्कूल नाला ॿ मस्जिद पोइ छा स्कूल पोयों मस्जिद अॻियो पोइ पहिरियों इस्लामी पोइ जमहूरियत पोइ पाकिस्तान हाणे ॿुधाए जेको चवे मस्जिद स्कूल ठीकु आहे वयो मौलवी साहब पढ़ाई अलिफ बा ता सा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल क़ुरानिल हकीम वयो जो पहिरीं तारीख़ त 150 ऐं जंहिं पढ़ायो ए बी सी डी छोरो जो थियो वॾो चका कढाई बी पेशाब कई बूट खे लॻा कोई नंढड़ो रूमालड़ो साण अथसि होॾे बि पियो हले हेॾे बि पियो हले जंहिंखे क़ुरान जी इल्म ॾे हा पोइ अंग्रेजी तालीम ॾे सा अंग्रेजी हुनुर ॾे सा अंग्रेजी तालीम को तालीम या इल्म न आहे हुनुर आहे इन सां वञी पैसो कमा इन सां वञी दौलत कमा इन सां वञी पोस्ट हासिल कर नौकरियूं कर इल्म उहा आहे जेको अमल सां आहे इल्म त क़ुरान जो आहे इल्म त हदीस जो आहे इल्म त फ़िक़ह आहे इल्म त इस्लाम जो आहे पहिरियों इस्लाम जो इल्म ॾेई पोइ जेकॾहिं अंग्रेजी बि पढ़ाए सा त इहो अंग्रेज वटि बि वञे इस्लाम जो पैगाम पहुंचाए हा ॻाल्हि सम्झ में आयो अलाए मदरसन खे जेकॾहिं बाबा गवर्नमेंट पघार ॾे ही मदरसो आहे न आहे मदरसो आहे न मुंहिंजे ख्याल में हिन मदरसे खे कॾहिं गवर्नमेंट जी हलाए ओ हिन आल सुन्नत जे या रसूल अल्लाह चवण वारनि जो जी ज़कात फितरो खैरात
ॿियो बि पिया अंगड़ी कन था खनो त मोली हरियूं थो वञे न सिन न सुनीअ खे हिते ॾियण में त खीसे में नाग पियो अथसि मथां कढंदो चमड़ो बि चमड़ो मुला खणी वञे ज़ोरी बसि छा कयासीं पाड़े जो मुलो खणी अड़े चमड़ो चमड़े खे छो कुर्बानी जो चमड़ो आहे त के मदरसे में ॾे ज़कात थी अहल सुन्नत जे इदारे खे ॾे जिथे क़ुरान जे इल्म सां गॾु इश्क़ मुस्तफ़ा बि मिले थो आहे या न ओ मुजादा हे बाग थई हिन बाग खे आबाद कर रखवाली कर हिन बाग खे हलाए हिन बाग खे बंदि करण न ॾे छो त जंहिं शइ फैक्ट्री जेका बंदि थींदी आहे उन शइ में कमी ईंदी आहे हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो न चांवर बांवर सॼा इहे फसल विया आहिनि चांवर महांगा थींदा छो त फसल विया आहिनि जेकॾहिं फुटी न थिए त फुटी महांगी थी आहे चवंदा घटि थी आहे इन जे करे पोइ मुंहिंजा अदा हे बि दीनी मदरसा जेके आहिनि न हिकिड़ियूं फैक्ट्रियूं अथव इहा हलंदा आहिनि इहे हलंदा आहिनि गवर्नमेंट जी एड ते न इहो मुस्लमान जे हलाल कमाई सां पोइ जेको ज़कात ख़ैरात बचेसि सिधो अची मदरसे में 50 हुआ 100 1000 5000 10000 अची ईअं ताज मस्जिद जे इदारे खे ॾींदो वञे ऐं ॿिए साल मां चवां त अल्हम्दुलिल्लाह अञा वरी कमु वधीक नज़र अचे सुभाणे अलाह अञा ॾाढे चओ हाणे बदो चवे त मां वाइदो कयो आहे हिन क़ुरान करीम खे मां नाज़िल कयो आहे असां नाज़िल कयो आहे हिन जी हिफ़ाज़त असांजे ज़िम्मे आहे जॾहिं क़ुरान करीम जो हिफ़्ज़ थी वियो हाफ़िज़ बहाफ़िज़ बणिजी वियो आहे अल्लाह ताला हिफ़ाज़त जो ज़िम्मो खयो आहे छो खयो अथई त क़ुरान मूं नाज़िल कयो आहे हिफ़ाज़त बि असांजे ज़िम्मे आहे रब चयो आहे जे क़ुरान जी हिफ़ाज़त रब न करे हा त क़ुरान खे तब्दील करे छॾनि हा ख़तम करे छॾनि हा छो त कई किताब ख़तम थींदा हुआ अंग्रेज जी ॻाल्हि पुछीमांव त गैरत या बेगैरत अंग्रेज सोच कई त मुस्लमाननि सां जॾहिं मां जंग या जिहाद या झेड़ो थो कयां मुस्लमान आहिनि बि थोरा आहिनि बि कमज़ोर आहिनि बि बग़ैर असले जे नंढा वॾा ईअं मैदान में निकिरी था वञनि निकिरी था पवनि जुरत अथनि ताक़त अथनि कुवत अथनि इहा काॾों थी मिली अंग्रेज हर ॻाल्हि ते खोजना कंदो आहे ॻोल्हा कंदो आहे वो अंग्रेज ॻोल्हा कई तलाश कई हेॾे तवजो कर तलाश कई त मुस्लमान जे ॿारनि में नंढनि में वॾनि में ॿोढ़नि में नौजवाननि में जुरत छो आहे गैरत छो आहे कुवत छो आहे ताक़त छो आहे वो मुजादा पोइ इन हद ते पहुतो अंग्रेज त मुस्लमाननि वटि अल्लाह जो क़ुरान आहे इन जे करे इन्हनि वटि गैरत आहे जज़ाकल्लाह ॾिस मुझे वाइज़ जो इहो असर थियो जो साईं जे मदरसे जे लाइ 1000 निकिरी आयो सुभान अल्लाह ईमान वारनि ते वाधारो थींदो वेंदो मां पिनंदो न आहियां सुनी जो आहे न कंहिंजे दर ते न पिनंदो आहियां छो जो मूंखे दिलबर साईं पिनण न सेखारियो साईं चयो न जिन जा मुर्शिद रूहान सवाइ हिकिड़े दर जी चओ सुभान अल्लाह उन दर खां सवाइ त मिलंदो छा आहे ओ झोली मुंहिंजी आहे ख़ाली झोली भरिया रसूल अल्लाह है नाहे ताक़त मुंह में माली सिको वरिया रसूल अल्लाह अंग्रेज ॻोल्हा कई खोजना कई तलाश कई त ॻोल्हिया त हिन मुस्लमाननि वटि गैरत काॾों थी अचे जुरत काॾों थी अचे कुवत काॾों थी अचे मां तव्हां खां पुछां थो गैरत बि क़ुरान में आहे कुवत बि क़ुरान में आहे ताक़त बि क़ुरान में आहे जुरत बि क़ुरान में आहे पावर बि क़ुरान में आहे क़ुरान जंहिंजे सीने में अची वियो उनखे न मौत जी परवाह आहे न के तीरनि जी परवाह आहे न तलवारनि जी परवाह मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झाई ॿुधाई वई त मोरे जा माण्हू भॼो कर न आहिनि वयस में भॼंदा न आहिनि वेंदो या वेंदो पक
शहरी ताईं पोइ मां वॼाया शैतान खे भॼाया पक हाणे ॿुधजाए क़ुरान में जुरत क़ुरान में ताकत क़ुरान में कुव्वत क़ुरान में उहा ताकत रब थो चवे वलो अन क़ुरानन सुयरत बिहिल जिबालु औ कुतिअत बिहिल अर्द औ कुल्लिम बिहिल मौत फलिल्लाहिल अम्रु जमीआ रब जे क़ुरान खे दुआ ताकत खुदा जो कसम आगे मुसलमान जे घर में असुर जो टाइम थींदो हो क़ुरान जी तिलावत हूंदी हुई नंढड़ा वॾा क़ुरान पढ़ंदा हुआ पर हिकिड़ा माण्हू हाफ़िज़ हुया रस्ते में हलंदा हुआ त क़ुरान पढ़ंदा वेंदा हुआ जेकॾहिं हाफ़िज़ न हूंदा हुआ त क़ुरान सीने में खयो हुई हलंदा हुआ जिथे वेहण जी जाइ मिलंदी हुयल उते क़ुरान खोले पढ़ंदा हुआ हमरा हुजे क़ुरान सां मोहबत हुजेसि क़ुरान पढ़ंदो हो जाते वेहे क़ुरान खोले पढ़े पियो सफ़र में साण हुजेसि हाणे बि कई माण्हू खणंदा आहिनि अॼुकल्ह त मोबाइल में बि क़ुरान अची वियो आसानी थी वई सॼा 30 सिपारा इस्लामिक मोबाइल आहे हाणे ॿुधजो हेॾे रस्ते में जो वञे पियो क़ुरान साण हुजेसि मींहुं वसी पियो छा वसी पियो बारिश वसी पई हमरा परेशान मां पुसां त पुसां क़ुरान न पुसां मोहब्बत हुयसि न अदा छा हुयसि सलात पढ़ हेॾो तवजो कयो अर्ज़ पे कयो मुंहिंजा मिठा भाउ रब जे क़ुरान करीम जी लाइ ॻाल्हि पे कयूं हाणे दिल में सोच करे मां पुसां त पुसां रब जे क़ुरान खे न पुसण ॾींदुमि यकदमि डोड़ंदो हिकिड़ी बस्ती आहे दरवाज़ो खड़कायो अथई अंदरो माण्हू निकितो आहे अदा छा ॻाल्हि आहे जी यार हे असांजो किताब आहे पुसी रहियो आहे मां सफ़र ते अॻिते थो वञा हे खणी राति घर रख सुबुह जो वापसी में मां पंहिंजो किताब खणी वेंदुसि उन वक़्त त जल्दी जल्दी वरितई वठी घर आयो हीअं रखी करे ज़ाल खे चई मरी वियासीं मुस्लमान त हलियो अमरा हुजे हिंदू जो मरी वियासीं हे अल्लाह जो किताब आहे हे मुसलमाननि जो क़ुरान आहे हे अलाए कीअं हिन सां राति गुज़ारबी आहे असांखे त ख़बर ई कान्हे हिन सां राति कीअं गुज़ारजे हिंदियाणीअ माई चयोसि हिंदू खे मुड़ुस खे त पुछी सां चई मां पुछी न सघियुसि हीअं जो मींहं में पुसे पियो ॾही ऐं भॼी वियो आहे हाणे छा कयूं राति लाइ छा थी वेंदो मथां मरी वञूं मथां घर सड़ी वञे छा कयूं क़ुरान खे पाक कपिड़े ते रखी पीघे में रखी हेॾो ज़ाल वेठी आहे हेॾो मुड़ुस वेठो आहे झूटा पिया ॾे झूले में झुलाइनि पिया त मन काथे राति आराम सां गुज़ारे सुम्ही पए क़ुरान राति ख़ैर सां गुज़री वञे हे झूला ॾींदा वेठा अचानक घर रोशन थी वियो क़ुरान रोशन कंदो आहियां परहेज़ त क़बर रोशन थी वञे परहेज़ त घर रोशन थी वञे हाणे घर रोशन थी वियो वरी निगाह कयूं त घर जा जेके बर्तन हुया ठिकर जा सभई सोन थींदा हुया सुबुह जो ख़ुशि थी विया वेठा हू दरवाज़े ते पहुतो आहे अदा अमरा मां तोखे राति क़ुरान ॾेई वियोसि उहो मुंहिंजो क़ुरान ॾे वापसि ॾे हुन चयो दादा ॻाल्हि ॿुध मुस्लमान हे किताब त तो ॾिनो आहे पर मां हे मोटाए न ॾींदो मां बि कलमो भरे मुस्लमान थियो आहे चई ॻाल्हि कहिड़ी आहे चई हिकु राति में क़ुरान जे झूठे ॾियण में रोशनी बि थी आहे त सॼे घर जा बर्तन बि सोन थी पिया आहिनि क़ुरान कुझु न ॾिनो हाणे हे वरी छा चवंदई मां कंदो आहियां वाइज़ में कंदो आहियां चंदो ॻाल्हि सम्झो था न इहो चंदो पंजाब सिंध सरहद बलोचिस्तान जे चइनी सूबनि में जिथे वाइज़ थींदो आहे मां चंदो कंदो आहियां उहो चंदो मोरे में बि कंदुसि हीउ त चंदो मदरसे जे लाइ चयो हिकिड़े ॾिनो आहे ॿियनि खे बि आस्ते आस्ते अलाह तौफ़ीक़ ॾींदो खणी ॾींदा वेंदा पर हेॾे तवजो कर उहो चंदो घुरंदो आहे त ॿार पढ़ायो पोइ असांजा सिंधी वीचारा चवंदा ॿार खे असीं पढ़ायूं हाफ़िज़ कयूं मुल्लो कयूं बुख मरी वेंदो
छा मरंदो छा मरंदो हाणे मुल्लो कयूं हाफ़िज़ कयूं बुख मरंदो तव्हां सभु ॿुधायो त कॾहिं को मुल्लो कंहिं अख़बार में इश्तिहार में कंहिं जाइ ते तव्हां ॿुधो आहे त फलानो मुल्लो फलानी मस्जिद में बुख मरी वियो साईं राय तूं ॿुधा कोन पर ईअं ॿुधो हूंदो वे खणी कॾहिं कंहिं पोड़े ॿुधो हूंदो त साईं फलानी जाइ ते मुल्लो खाई खाई फाटी मरी वियो हाणे ॿुधाए अल्लाह दुश्मननि खे खाराए थो क़ुर वारनि खे नथो खाराए ओदा मस्जिद जे उस्ताद जी पघार 5000 4000 3000 साईं मौलाना को मोहम्मद मेमन साहब दे इन साईं मोहम्मद उस्मान मरहूम रहमतुल्लाह अलैह जे इन पोखल बाग के संभारी दे इन पोखल बागीचे के संभारी दे उस्तादन के पघार दे 4000 3000 जंहिंजी पघार 20000 मास्टर जी पघार पर 28 तारीख़ खां पोइ मास्टर थो वते गोली दो 500 उधारा दे 300 उधारा दे पर जेकॾहिं हिन जामिया मदरसे में ईंदे ताज मदरसे में ईंदे जामिया उस्मानिया में ईंदे हिते अची करे उस्ताद जे खीसे ॾे निहारींदे त मथो 1000 जो नोट अञा बि हाफ़िज़ जे खीसे में पियो हूंदो आहे या न आहे मां अञा वेठो घर में आहे मुंहिंजा पैसा अॻे ई चवनि पैसा मुंहिंजा अॻे ई चवनि था साईं तारीख़ चाहिए हाँ भाई तारीख़ वरतऊं साईं मौलवी साहब खे पैसा ॾियण वारो कर बाबा चंदा ॾे हेॾे मां वेठो घर में आहियां सुतो घर में पियो आहियां मुंहिंजा पैसा जमा कया रवानो थियो सुता रस्ते ते फोन आई साईं महिरबानी करो नाश्तो हिते कजो मांझांदो हिते कजो हे मानी मूं वटि खाए जाए अल्लाह साईं रस्ते में सफ़र जे दौरान आया काज़ी अहमद में पहुतम फोन आई मौलवी राहिब जी साईं मुंहिंजो दोस्त मूंसां गॾु आहे किथे पहुता हो गाॾी काहे अचो तव्हांखे खणी अचो असां वटि पहिरियों अची मानी ज़रो खाइबो चांहि पीअजो पोइ तव्हां वञिजो मूं चयो आहे अल्लाह जे क़ुर जे करे इहा इज़त आहे जिथे वञे ताम तयार आहे माण्हू मानीअ जे पुठियां आहिनि मानी आलमनि जे पुठियां आहे इज़त आहे या न आहे तुंहिंजो पुट बुख मरदो अॼु वाइदो कर त हिकिड़ो पुट हिन मदरसे में क़ुर जो हाफ़िज़ बणाईंदुसि केरु हथ मथे थो करे ॾिसां मां हाफ़िज़ जो थो चवां बाबा मां ईअं थोरो ई थो चवां त बम ॿधी वञी अफ़गानिस्तान मोकिलियोसि क़ुर यादि करण जी ॻाल्हि थो चवां पोइ चलो इरादो त करनि हाणे हथ मथे माने उन्हनि कया जेके शादीशुदा सैफुर रहमान तूं बि हथ मथे कर अच्छा ये दौलतपुर खां दोस्त आया आहिनि परे परे खां हाणे हथ मथे उहे कंदा जेके बचड़ा हूंदनि हाणे भला ईअं था कयूं जेके छड़ा आहिनि अल्लाह को दुआ था घुरूं या अल्लाह इन्हनि खे नेक साले कुंवारियूं ॾे हुजनि उन्हनि जे पसंदि थी छाते हिते वरी हिकिड़ी बीमारी आहे छोरो साईं ख़राब थी वियो आहे हरामी थी वियो आहे मूं वारो छोरो साईं पसंदि ते शादी थो करे शरीयत खे तूं मज़ाक सम्झो आहे पसंदि ते शादी न करे भला गॾा वठी ॾींदेसि शरीयत जो असूल आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में हिकिड़ो सहाबी आयो आहे अल्लाह जा रसूल मां फलाने खानदान मां शादी थो करणु चाहियां रिश्तो थो करणु चाहियां मदीने वारे घोट फरमायो हा शादी कजांइ पर इन क़ौम जे औरतनि जूं अखियूं फिरियल हूंदियूं थी पहिरियों ॾिसी वाइसी पसंदि करे पोइ शादी कजांइ छो त पसंदि जे बग़ैर शादी कंदे त तुंहिंजो घर न हलंदो छो त घर वारी जेका आहे न ज़ाल मुड़ुस जो ढाल गुनाह जेकॾहिं हिन खे उहा ढाल सही मिली त अॻिते हुन खां गुनाह न थींदो हुज़ूर फरमायो हिकिड़ी शादी कयो जेकॾहिं अञा बि तव्हां में कुवत ताक़त वधीक आहे ॿी शादी कयो टी शादी कयो पर ज़िना खां बचो शादी कयो 4 कयो घणियूं पसंदि ते शादी करण जो नाजाइज़ ॻाल्हायो पोइ हिकिड़े नौजवान खे पीउ पियो कराए शादी चए बाबा तुंहिंजो रिश्तो वठी आयो चए बाबा रिश्तो वठी आयो क्या चए बाबा ठीकु आहे पर मूंखे ॾेखारिजो सही बाबा तूं छा ॾिसंदे मां ॾिसी आयो आहियां न अल्लाह
चेबा वणी वई चावणी चे बाबा निकाह तू करन जने वणेल तोखे त मूसा गैर सुमन कर वणे तोखे निकाह मुजो वाह रे हिकड़ा वरी मुसलमान न्याणियूं खपाइण वारा न्याणियूं विकणण वारा अहिड़ी त वबा जी बीमारी पइजी वई आहे अॼु न्याणीअ जे विकणण जे लाइ दलाल घुमनि पिया जीअं माल पीढ़ीअ में घुमंदा आहिनि अदा हे मेह ॾाढी भली अथई थण बि ॾाढा भला अथसि खीर जी बि भटारी भली आहे रंग बि भलो अथसि पुत बि भलो अथसि अहिड़ी तरह मेह जी तारीफ़ करे ठॻीअ जी तारीफ़ करे दलाल औरतनि खे ॾिसी न्याणियुनि खे ॾिसी तारीफ़ था कनि छोकिरी हेड़ी अथई हेड़ी भली अख हेड़ी अथसि नक हेड़ो ड्रिघो वारे तो हलो न दलाल वेठा हे वरी चए थो साईं मुंहिंजी न्याणी जा 4 लख घणा मां तोखां पुछां थो जेको न्याणी विकणी धीअ विकणी इहो गैरती या बेगैरत जेको चए थो बेगैरत आहे इहो हथ मथे कयो जेको न्याणी खपाए इहो केरु आहे जेको न्याणी खपाए उहो केरु आहे मथे हथ कयो ॾिसां न्याणी खपाइण वारो बि बेगैरत आहे त बालिग न्याणीअ खे विहारण वारो छा कुर्बानी कंदेसि न 5 न्याणियूं वेठियूं आहिनि हे ॾाढे कयो मुल्लो वेठो आहे खुदा हिदायत करे मुल्ला मौलवी आम त वॾेरा त थिया पोइ वरी चवंदा असांजी सती जती आहे न्याणी न आहे पुट न्याणी न आहे मुंहिंजी बाबा सती जती आहे मां तोखां पुछां थो जेकॾहिं सती जती जे लाइक़ु हुई त फातिमा ज़हरा जंहिंजे घर में मलाइक बि पुछण खां सवाइ न ईंदा इजाज़त खां सवाइ न ईंदा इजाज़त वठी पोइ ईंदा हुआ इहा न्याणी ख़ातून जन्नत अलीअ खे ॻोल्हे अचो ॿिया अलीअ खे ॻोल्हे आया हैदर करार खे ॿुधायूं अॼु फातिमा सां निकाह थी ऐं अली अॻे ई दुआयूं घुरंदो मौला ख़ातून जन्नत सां मुंहिंजो निकाह थी अली अॻे ई दुआयूं पियो घुरे ख़बर जो पइजी वियसि त अलीअ जे अखियुनि में लुड़क जी वियो मां ग़रीब मिस्कीन का शइ जी ताक़त कान्हे नबीअ जी न्याणीअ सां शादीअ जो मसइलो आहे सिद्दीक़ अकबर जो त अली घबराए न मां वेठो आहियां उमिरि जो अली घबराए न असांजो यार वेठा हुआ यारनि जे मौजूदगीअ में तुंहिंजी शादी कीअं रहिजी वेंदी हल मदीने वारो घोट सखी आहे न्याणीअ बि ॾींदुई त नाणो बि ॾींदुई हे वरी पीउ छा थो करे 4 लख घोट खां वरितनि घोट छा कयो पिनी कर्ज खणी उधर करे कयई शादी पोइ साल खे कयई पोइ तो जो हलंदा हाणे पिनी छो पिनो तो बाबो जो 4 लख वठी वियो उहे त गॾु कयूं पोइ अदा कुझु गैरत ठाहे मुस्लमान आहे न्याणियुनि खे न विहार न्याणी थे लाइक़ थे शादी कर या ॻाल्हि न वणेव सुभाणे साईं गुल मोहम्मद जे कन में अची चवंदे साईं सभु वाइज़ सही कयूं इहो ग़लति वाइज़ कयूं इहा ॻाल्हि न कर अफ़सोस आहे ख़ुदा जो कसम आहे हक़ त कंहिंखे वणंदो ई न आहे हक़ जी ॻाल्हि कर न कुझु न इहा कची ॻाल्हि आहे ग़लति ॻाल्हि आहे मां तव्हांखे पुछां थो त इहे मर्ज़ पाकिस्तान में आहिनि या न आहिनि स्टेज ते वेठो आहे हिकिड़ी चिठी आई मूं वटि वाइज़ जे दौरान उन में लिखियो पियो हुजे औरत छोकिरी लिखियो त साईं मुंहिंजी उमिरि 42 साल थी वई आहे ऐं को वाइज़ अहिड़ो कोन्हे जो असांजी शादी पोइ अमर नथा कराए क़ुरान भला इहा ॻाल्हि न कई आहे मूं पढ़ियो मूं वाइज़ ई उन ते क्यों कुदरत ख़ुदा जी अहिड़ो असर थियो जो हुन शादी हुनजी कराए हेॾे लेगारनि जो ॻोठु हुजे वटि पकड़ हुजे न चोरीअ खां हेठि को कंहिंजी ज़ाल जलियो वेठो आहे को पंहिंजी न्याणी न पियो ॾे शादी
अचानक रबीउल अव्वल में जलसो थियो मु इन मुतल्लिक कुछ नसीहत गालियों जो कयूं सुबह जो हर मानू मुके हजरत साईं सजन साईं जो हिकिड़ो खलीफा वो पे गाल करे चईसी सुबह जो सब लेगारी हर को एकड़े दर ते भी जमाली हुजे जमाली दर ते भी करे अचदा वठ मा मुंज न्याणी अब अच मा तो न पे वठ पाजी जैसी पुरियो वेठा अच वठो बाबा सुबह जो सब नी 10 बजे भाकुर पे एक बे से शादी वदा नसीहत अमल करन था मुसलमान छो तो उन जे दिल में ईमान है पर बुधन न ओ जाता अल्लाह करे इनी गाल ते भी अमल कंदो कर अर्ज पे कयो त मुसलमान अल्लाह ताला जल्ल जलालहु चानस उड़ी रहे चानस मौको दिनो थई अज भी वक्त थई 27 जी रात अज ने वक्त में फायदो अचे लैलतुल कदर जी रात थई जेका कदर वाली रात आ खुदा जो कसम आ कदर वारी रात जो कदर उहो कंदो जंहिंखे इन जी ॼाण हूंदी हिकिड़ो नौजवान मजदूरी कंदो आ वाक़ियो ॿुधजाए मजदूरी जे लाइ सुबुह जो टाइम आ रवानो थियो आ त रस्ते में ॾिठई हिकिड़ो पत्थर पियो आ पत्थर खयई पर ॾिठई त पत्थर जहिड़ो न आहे अजीब पत्थर पियो लॻेसि हमरा रस्ते में अचे पियो उनके देखारे साईं मौलवी साहब गुल मोहम्मद मेमन साहब जहिड़ो माण्हू पियो अचे साईं हे पत्थर ॾिठो अथव छा आहे साईं ॾिसी चयो आहे हे पत्थर न अथई हे हीरो आहे हीरो हे मौलवी गुल मोहम्मद मेमन खे ॾेखारे जो साईं चयोसि त हीरो अथई जे लाशारी खे चयो मां चवां उछले सभु आहे कहिड़े कम जो आहे हे हीअं फिरे आहे त मां खणी विझां रखीसीं अॼोको मुस्लमान त ईअं आहे न बमरा मुझे आलो कराची में मोबाइल ते फोन पियो करे जो स्कूटर ते आयो त कन में मोबाइल पटियो को वने हल्दी ता जी हमरा के मोबाइल पे कन खा छिकू को वने पाकिस्तान अमन वारो शहर है आज पाकिस्तान की सूरत हाल अच्छी रही हमरा जा कन पे पट जन 50 मानू कराची में मो हैदराबाद में मोआ कुछ सरहद में मोआ कुछ सखर में कुछ मोरे में आज बहुत अच्छा दिन गुजरा जो तो पांचे घर में कोई न मौसम ओ मुसलमान हेरे तवज्जो कर अर्ज पे कयो ही जो हीरो ॾिठई चई सही है छा कया साईं चयोसि त वञे सराफा बाजार में कंहिं दुकानदार सोनारे खे ॾे विकिणी करे वञी पंहिंजे बचन जो गुज़ारो कर मजदूर माण्हू कोट बदल हुजेसि कमीस फाटल मेरी कमीस जो कम ते करे वञे सिधो वियो मोरे में बस सराफा बाजार आहे सोनारा सुठा है नी अमेड़ी अल्लाह भलो कंदो वयो सिधो वाह वाह हथ में पत्थर अची अल्लाह जो हीरो करे छॾेसि इते साईं सॾी थो मूंखे चलो कुर्सीअ खां चुरणी न ॾियां तुंहिंजो नज़रानो तुंहिंजो पत्थर सां कहिड़ो कमु इहो त मुंहिंजो सिधो वियो सराफा बाज़ार में सोनारे खे ॾिनई साईं हे वठ सोनारे ॾिठो चई बाबा ही हीरो आहे हिन जी क़ीमत मां नथो करे सघां मूं वटि टोटल ताक़त आहे 50 लख जी जे 50 लख वठे त हीरो ॾे पर आहे 50 लख खां वधीक जो जो वाह सोनारा वाह पाकिस्तान में सोनारो रतियूं ई कढे वञे सोन सोनारे जो ठीक है मसलो थी वियो बाबा छा कयांसि उन सोनारे चयो सदा अॻिते वञे हिकिड़ो वॾो दुकानदार आहे हर कंहिंजो वॾो दुकानदार हूंदा आहिनि उहो मत वठियुसि उन वटि जो वियो कमीस फाटी पई आहे गोॾ ॿधी पई आहे हमरा खे मज़दूरीअ जा टपर अॻिते वियोसि वठ हुन चयो बाबा किरोड़ रुपयो चवे त ॾियां पर यार हे हीरो किरोड़ खां मथे जो आहे मां कोन थो वठी सघांसि जे ॾींदे त मां तोखे किरोड़ ॾेई छॾियां ऐं अञा अॻिते वञे हिकिड़ो वॾो दुकानदार थी त उहो वठे हाणे मां तोखां पुछां थो गोॾ ॿधल कमीस फाटल हमरा वतो आहे हीरो विकिणंदो ऐं जे मोरे जी बाज़ार में हुजे हा हिन हुकूमत में हुजे हा त इहो हीरो बचे सा साईं मुलाक़ात थी आहे न
गोल खणी नो शर फेरो मानू गोल खणी जने सुभान सुभान अल्लाह इते ही मारे चले में सा हीरो न पाण सिपाही तो चले सरकारी माल है साहब सरकारी माल किथों ला दूरी काथो अफसोस की गाला हे तो नौशरे को माने तुम रात जे टाइम गाड़ी में रोड जे विच ते को जनाजो पेलो को गाड़ी को किरियो अले किए मानू रात जो टाइम मुझे ये डिठो से असा थोरो गाड़ी के डरो रोक के डिठो से दामरा असा चलो बना रात जो टाइम आली पुलिस के इतला क्यों मुखी अमरा जो पुलिस वट फास जी विंदा दे मालूम अला शरिया आए सो मोरे जे थाने जे सामू संतरी वे जोजो ने चंबा ए जनाजो रस्ते ते पियो हुयो तो इतला दी सोची से पीओ साहब थे रिपोर्ट दियो ये किए विदो मुखे विचड़ी कावड़ कडी मा सदा को प्रजित घणा ने पत्थर मार असा गाड़ी ते हल्या से उन भी सोचो मा अकेलो 3-4 मौलवी ने माशाअल्लाह हे आ हालत यानी मुखे 12 बचे त इते रहाया किए किरियो तोत न मारियो देखो किए ने दई किए दिठुई अखन सा दिठुई या नक सा दिठुई कन सा दिठुई सवालियो पता हाए सही है खणियो हीरो अगते वयो जो वडे दुकानदार वट उन जो सबा पक्की रोड चने तड्या है पर तुझे हीरे जी कीमत ना मथे आ उन जो सही यारे मुखा हीरो कादे कया मथे आ त कादे वना ची सवाए बादशाह जे कोई न वठंदो चो सुभान अल्लाह हाए साईं गुल मोहम्मद तो चवे यो हीरो मुखे मिले आ त 5 मंजिल 10 मंजिल मदरसो ठाराया सुभान अल्लाह लाशारी तो चवे मुखे मिले आ त मां ठाराया मदरसो हां पर तू भी चाहंदो मुझे ये मुखे मिले आ त सजे मोरी वाली बाजार वठा हर के का पाजा हिरस वडेरो चया मुखे मिले आ त जतो ये जी सजी जमीन वठा सही हर के पाजा नियत जे बादशाह वट वना चिया अने बुधा त असा के सरदारी सा मिलन दीना सही ना थोड़े मुके कपड़ा काट रहे आज तो गुली भी हमरा दे ज्यादा दे चली ठीक है ना दोयन जो खलीफा भी माशाअल्लाह सो कपड़ा भी सोचा है दाढ़ी के पाते न जो ना सरदारी सा मिलन दीना पर फाटल कपड़ा तस हुकूमत हक वारन जी वजीर मिनिस्टर पुलिस अफसर सब अमानतदार को के अड़े न पियो करे को के रस्तो न पियो रोके सिद्धो हीरे सूदो हेरे तवज्जो कजा हीरे सूदो हमरा सदर वट ओ सदर साहब हीरो आ मुंह लथो आ मुंह डिठो आ हे हीरो वठ मुके पैसा दे सदर हीरो डिठो जी बाबा हीरे जी वाह जो हीरो आई वजीर सब घुराए जी बाबा हीरे जी कीमत कयो ये न थे जो मां घट कीमत दिया क़यामत वाले दी डंग जी न पवा सदर तो चले अजो को सदर 50 मारे नाश्तो करतो 50 माराए को मांझांदो करतो हां गालायो छो न था असा जो भी वणन वारो ता है हुई मां तो वाज कनो ताज मस्जिद में किथे भी सोचींदो आ ता किथे वाज थींदो लगो अजी पूरो करे चले सुभान अल्लाह ओ मुजाहिद है तवज्जो ये दिठ वजीर घुराई बाबा इन जी कीमत कयो वजीर ने चोजी तू सब हीरा दे भी इन जी कीमत न दई सकदेस हे गरीबा मिस्कीना जेकरे के गाल ते राजी थे तो तू इनके राजी कर बाकी हीरे जी कीमत मुश्किल दई सके जिको तवा जेको चाहो तवा फैसलो कयो जे फैसलो ही ओदा कयो 3 कलाक इनके खजाने जो दर खोले दे चादर खोले दे खजाने जो और 3 कलाकन में जेतरो भी खड़ी दरवाजे को बाहर रखे रुको दरवाजे का बाहर हिन जो हीरो तवा जो ते ठीक है फैसलो थी अब घणा कलाक 1 कलाक सही हां सही रायब मां जिंदगी भर जे कने को असा जगी ये खुली वजे न बाबू मुके ये में न चवंदो ते इनके मोटा कोई तो ये भी न चवंदो पर मां मोटा या सा बिना पर जे कने मुके ये चया त 3 कलाक खजाने में खण कुछ एडू बोरियो ढोवा मजदूर का मेरो काम न थे आज मुखा थे सब तू भी घट करे आ जा तो मुखा वधी कढोया बाबू के खिले मुते जो खाली खिलो तवा घट कयो आ जा
तमामी तुम्हें बुहारी जो हा बुहारी इनके चऊंगा 3 कलाक चीसी मंसूर दिल में सोचे मजदूर मानू कब ठई 3 कलाक में उठी दो खजाने जो दर वजीर खजाना खोलियो ही जो अंदर में ॾिठई हल रुगो हीरा पिया हिते ते हिक बि न छॾींदुसि हे सभु खणंदुसि अॻिते वञी ॾिसां अॻिते वञे त सोन जा अंबार जी हिते त सफ़ा ईअं बुहारी ॾींदुसि अॻिते वियो त पैसा जीअं न ॾिसां 3 कलाक पिया आहिनि हेॾो टाइम पियो आहे अॻिते वियो पैसा ॾिठई मोती ॾिठई जवाहिर ॾिठई हीरा ॾिठई ॾिसंदो 3 कलाक हे त अधु कलाक जो कमु आहे हे त अधु कलाक जो कमु आहे 3 कलाक पिया आहिनि ईअं चवंदो ॾिठई त बादशाह जो तख़्तो आहे चई सुम्ही ॾिसां थोरी देरि हे त कलाक जो कमु आहे मिंट कंदुसि थोरी देरि बादशाह जे तख़्त ते सुम्हां त सही सुतो छा कई सुम्ही पियो कलाक गुज़री वियुसि 1.5 गुज़री वियुसि 2 गुज़री वियसि 2.5 गुज़री विया माण्हू में चोए चढ़ियो हो मरी वियो अटे खे थियसि ॻाल्हि छा आहे निकिरे ई नथो ताजो 3 कलाक पूरा थी विया वज़ीर खज़ाना खे ऑर्डर मिलियो जीअं वियो आहे तीअं कढेसि खाली गिरियो जो वज़ीर खज़ाना अंदर त न सोन वटा न चांदी वटा न हीरन वटा न मोतिन वटा वञे त बादशाह जे पलंग ते ॾींदो ई न सुको फरियाट हूंदो थी खिले त मूं ते थो ओ सिजो गुरियो सुतो पियो आहे हल वयो जो खजाने वजीर वही चका चमाट कढाइस उधी टाइम जी उधी उथियो अल 3 कलाक थी विया क्या वो झोली तो भरा न निकर निकरी सस खीसो तो भरा न खीसो छा जो हल टाइम पूरो आ जे भला खीसो में हथ में तो मुठ में खड़ा जे खबरदार टाइम पूरो आ मां तव्हां खां पुछां तो घणा कलाक मोकल मिली है 3 कलाक सही कुछ भी न कहीं सुम्ही पियो न इनके तव्हां छा चवंदो बेवकूफ तव्हां या के ॻाल्हायो हिकिड़े बेवकूफ चयो अथसि लालची लालच हुजे त माल खणे ने भागो ॿियो केरु थो ॻाल्हाए सुस्त बदनसीब ॿियो अञा ॻाल्हाईंदो कुझु बेवकूफ सभु ॻाल्हायो था हेॾे तवजो ओ मुंहिंजा मिठा बेवकूफ बदनसीब सभई था ॻाल्हायो बेवकूफ बदनसीब निभागो चंडरो सभु था चओ हाणे अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो इन हीरे वारे खे 3 कलाक बादशाह खजाने जी मोकल ॾेई छॾी त जेका शइ खणे ओ बाला दुनिया जा तोखे ख़बर आहे त मां बादशाह जो बादशाह आहियां मां लैलतुल क़द्र वारी राति पंहिंजे खजाने जा दरवाज़ा खोले छॾींदो आहियां ओ खजाने जा दर खोलींदो आहियां इन में हीरा बि रखियल इन में मोती बि आहे इन में जन्नत बि आहे जन्नत जो माण्हू तबका बि आहे ओ बाला अरे अच इन खजाने मां जेका शइ खणणी थी खणी वठ दरवाज़ा खुली विया है परवार तो इहा रात भी सुते गुज़ारी आहे हुनखे निभागो थो चवे पाण खे सभागो थो चवे हर वक्त वञे थोरे वेल मुसाफ़िर कर कार कतण जी अथई को सुजागी अथई का सुजागी ओ मुझा निठा अॼु वक्त थई अॼु मुझे मालिक करीम खे राज़ी कर जेको सॾे ई थो पियो त या अय्युहल इंसान ओ इंसान रब मुस्लमान करे सॾियल कयो आहे इंसान करे सॾ कई इंसान में यहूदी भी अची विया वहाबी भी अची विया शिया भी अची विया बाजा पूजारी भी अची विया चित्रोली भी अची विया खारजी भी अची विया काफिर भी अची विया मुसलमान भी अची विया मञण वारा भी अची विया न मञण वारा भी अची विया रब जो ऐलान त ॾिस सखात ॾिस रब सभिनीअ खे थो चए ओ इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम न चई सुभान अल्लाह 3 कलाक जो वाइदो आहे 4 कलाकनि जी साईं जी मोकल आहे पोइ तुंहिंजी मर्ज़ी हाँ
बस 1.5 कलाक में तो थी चुको आहे सुभान अल्लाह पोइ तो वञी या तव्हांखे ख़बर न थी पवे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह मेमण ईअं थोरो छॾींदा मां कोयटा ॾांहुं जलसो करे आयो वाइज़ करे 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 मौलाना फतेह मोहम्मद बारूसी साहब वॾो हिकिड़ो आलिम मां चयो राति वञी आराम कयां सुबुह जो वरी जलसो आहे मुसलसल रबीउल अव्वल जो महीनो मां चयो हाणे आराम कंदुसि हा एसी में सो जाओ एसी में एसी में मूंखे सुम्हारे टांके ते लऊड ॿधी कई आवाज़